छा पिया कयो? अॼुकल्ह छा पियो कयां? हिकु 3-4 प्रोजेक्ट्स आहिनि, उन्हनि सभिनी सां निभाह कजे थो पियो हल्को फुल्को। आउं ॾिसंदो आहियां त तव्हां ॿोली जे हवाले सां काफ़ी अहिड़ियूं शयूं यूनिक शयूं ॾियो पिया जंहिंमें तव्हां ॻंढियो पिया मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे। इन जी कहिड़ी फिनोमिना आहे? ॻंढियां चई सघिजे थो, मां ॻंढियां थो पियो। फिनोमिना कुझु कोन्हे, असल में इहो आहे त मतिलबु न मां कंहिं नार्सिज़म जो शिकार आहियां, न वरी कंहिं ॿिए शइ जो का मूं वटि आहे, न वरी मां पंहिंजे पाण खे फने खां सम्झां थो, न वरी सिंधी ॿोलीअ खे मां अहिड़ो सम्झां थो पियो। हिकिड़ो जेको थींदो आहे पाण वटि अमूमी तौर ते नार्सिज़म, उहो कोन्हे, बिल्कुलु कोन्हे। मां जेका कुझु हे जेको ॿोलीअ ते कमु कयां थो पियो, उहो ईअं सम्झो त दुनिया जे लॻभॻि सभिनी ॿोलियुनि ते कमु थो हले पियो। लॻभॻि मां मुराद इहा आहे त जेके ओलाहियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि ते थो कमु हले। ऐं छड़ो मां इहो नथो पियो चवां, मुंहिंजो जेको हींअर उस्ताद आहिनि 2-3 जेके, हिकु जर्मनीअ में वेठो आहे, हिकिड़ो फ्रांस में वेठो आहे, हिकिड़ो हिते पाकिस्तान में वेठो आहे डॉक्टर कलीम साहिब, त उन्हनि सभिनी सां कंसल्टेंसी में रहां थो पियो। ऐं हिकु गुज़ारत हुई मूं वटि, उहा गुज़ारत सलण जे चकरनि में आहे, अञा रस्ते में आहियां। मां ईअं कंहिं कोन थो पियो चवां त अञा कंहिं में मंतकी दग ते ऐं उन खां पोइ मंतकी मंज़िल ते रसियो आहियां, ईअं कोन्हे। हालत इहो आहे त जेके पेरा वञनि था पिया, यानी हिकिड़ी शइ जेका जंहिं पासे ॾे वञे थी पई, उन में लॻे थो पियो त सिंधी ॿोलीअ खे असां हींअर ताईं या त न सम्झो, या सिंधी ॿोलीअ खे असां 2 रूपनि में ॾिठो आहे हींअर ताईं। हिकु त रूप इहो आहे त असां वॾा मां, असां वॾा अहिड़ा, असां तहिड़ा, हिकिड़ो त इहो आहे रूप। अच्छा, ॿियो रूप इहो आहे त सिंधी ॿोली बेकार ॿोली आहे, हेठी ॿोली आहे, कमज़ोर ॿोली आहे। विराचंड पंदश जा जेके नाला आहिनि, माना इवन डॉक्टर नवीर खान बलोच साहिब जामे सिंधी लुगात में जेको लफ़्ज़ लिखियो आहे त ॼटकी ॿोली आहे, अणघड़ी ॿोली आहे। मां इन्हनि ॿिन्ही रस्तनि खे छॾे करे 3 दग ॾिठो हलां पियो। उहो दग इहो आहे त दुनिया में जेके उहे ॿोलियूं जेके दयालू ॿोलियूं हुयूं, जिन दुनिया खे ॾिनो, जिन दुनिया खे माना इहो सम्झो मोहनजोदड़ो खां पोइते वञो, उन जेको आहे जेको ट्रेस थियो आहे, माना सम्झो मोहनजोदड़ो लाइ हींअर आर्कियोलॉजिस्ट चवनि था 4500-5000 साल, पर तव्हां नोट कयो त 7000-6000 साल में हिकिड़ो मां ॾेखारियां लातीनी ॿोलीअ जी टमोलॉजी आहे। किताब केॾो वॾो आहे, 60-70 पेज आहे, पाकिस्तानी आहे, दीवान जो आहे। हाणे हे उन ॿोलीअ ते किताब आहे, उन ॿोलीअ जे बुनियाद ते किताब आहे, जेका ॿोली हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां बि 100 साल अॻु में ख़तम थी चुकी आहे। उन ॿोली ऐं उन में हैरान कुन ॻाल्हि आहे त सिंधी लफ़्ज़ पिया आहिनि। हे जेको किताब आहे, हे जेको जर्मन वारनि जो आहे किताब, हे था हिन किताब में जेको हे ॾिसो न, ऑक्सफोर्ड वारा छपिन था, इन में सिंधी ॿोली पई आहे। मां इहो नथो चवां सिंधी ॿोली आहे, पर मां हिकिड़ी शइ चवां थो, मुंहिंजी ॾाॾी बि इहे लफ़्ज़ चवंदी, मुंहिंजो ॾाॾो बि लफ़्ज़ चवंदो, असांजे ॻोठनि में इहे लफ़्ज़ आहिनि यार। पोइ हे अच्छा, ही किताब ॾिसो, तक़रीबन 1,35,000 खां प्लस जो आहे, कार्ल डार्लिंग जो आहे किताब। एॾा थिक आहिनि हिन में, हुन में जॉमेट्री, ॿोलीअ जी मार्फोलॉजी, लफ़्ज़ कीअं उचारिया विया, कीअं हज़ारे सालनि जो सफ़र करे हिक खां ॿिए जॻह ते पहुता आहिनि। मां आई एम इन कंप्लीटली इन वंडरलैंड। हिकु दरियाव आहे, उन दरिया में पंहिंजो पाण खे गोता आणंदे थो पियो महसूसु कयां। ऐं कॾहिं कॾहिं लुछ थी थिए, तकलीफ़ थी थिए त सिंधी ॿोलीअ खे केतिरो किरियल अखियुनि सां ॾिठो वियो आहे। सिंधी ॿोली ईअं कोन्हे, अलाए छा आहे, गुज़ारत आहे। थीसिस पूरी थिए, ख़बर पए कंहिं नतीजे ते पहुचऊं, पर मां इहो अॻुवाट मां तव्हां खां यकीन सां चवां थो पियो त सिंधी ॿोली इहा न आहे। सिंधी ॿोली माउ ॿोली आहे, बिल्कुलु माउ ॿोली आहे। सो उन रिसर्च में आहियां। अर्ज़ आहे हिकिड़ो, ऐं मुंहिंजो ज़हन सफ़ा सादो आहे, ऐं इन्ही कॉम्प्लिकेशंस खे त ठुप सम्झी नथो सघां। तव्हांजो पॉइंट छा आहे? पॉइंट मतिलबु तव्हां चवणु छा था चाहियो त माना ही जेके बि ॿोलियूं, चंद ॿोलियूं, सभु न भला,
काफ़ी ॿोलियूं सिंध जे कुख मां, सिंधी जे कुख मां जनम वरितो अथनि, इहो था चवणु चाहियो? मां हिकिड़ी शइ थो चवां, मां इहो थो चवां त 19वीं सदीअ जे आख़िर में, हाणे मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में रखिजो, 19वीं सदीअ जे आख़िर में चंद दुनिया जे माहिर ॿोलीदाननि हिक नतीजे ते पहुता। उन्हनि चयो त मग़रबी सभिनी ॿोलियुनि जी, जिन में यूनानी बि अचे थी, लातीनी बि अचे थी, फ्रांसी बि अचे थी, ओल्ड जर्मन बि अचे थी, उन्हनि चयो त इन्हनि सभिनी ॿोलियुनि जी माउ ॿोली आहे प्रोटो इंडो यूरोपियन। मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में रखिजो, प्रोटो इंडो यूरोपियन ॿोली। उहे ई था पिया चवनि, तव्हां पाण गूगल करे ॾिसो त व्हाट इज़ प्रोटो इंडो यूरोपियन, त उन में गूगल ऐं प्लस जेके दुनिया ज़ाहिर आहे गूगल उन्हनि जे रिसर्चिस तां ॻाल्हि खणंदी, उहा चवंदी इट इज़ अ लॉस्ट लैंग्वेज, हींअर ख़तम थियल ॿोली आहे, माना हींअर ॿोली आहे रही कोन। इन्हनि प्रोटो इंडो यूरोपियन जेका पाए आहे ॿोली, उन लाइ हो था पिया चवनि त इहा दुनिया जे ओलहनि मुल्कनि में ओलहनि सभिनी ॿोलियुनि खे हिन लफ़्ज़ ॾिना। ज़हन में रखिजो, हाणे तव्हां सिंधी आहियो, मां बि सिंधी आहियां, पाण इन प्रोटो इंडो यूरोपियन लफ़्ज़ खे था ॾिसूं। प्रोटो माना पुराणी, अवाइली, शुरूआती। सिंधीअ में हिकिड़ो लफ़्ज़ आहे पारूथो, छा मक़सदु आहे? मां प्रोटो खे पारूथो थो सम्झां, पारूथी, सफ़ा ख़तम थियल, पोइते वियल, पुराणी, ठीकु आहे। इंडो, इंडो छा आहे? अली ज़ुल्फी मां चैलेंज थो कयां अॼु हिन फेसबुक ते, मुंहिंजो को बि दोस्त इहो इंडो लफ़्ज़ दुनिया जे सिंध जे हिन पटीअ खां अलावा कंहिं ॿिए जॻह ते चवे त इंड लफ़्ज़ कंहिं ॿिए जॻह ते हुयो। जेके प्रोटो इंडो यूरोपियन जी फिलॉसफी ॾियनि था, उहे चवनि था कैस्पियंस खां आया। ओके डन, त भला उते इंड हुई छा? उते इंडो हुई छा? इहो जेको इंडो लफ़्ज़ आहे इन खे त मिठा यूनानिन इंडो कयो न, एक्चुअली त इहो सिंधो आहे न, सिंधू आहे न। तव्हां गौर कयो, इहा सिंध आहे जंहिं इंड ठाही, इंडिगो सिंध जो, इंडिया। माफ़ कजो, आउं तव्हांजी ॻाल्हि इंटरप्ट पियो कयां। कल्ह मूं हिकिड़ी वीडियो पे ॾिठी, उते को हिकिड़ो शाइर हो, उन प्रेज़ेंटेशन पे ॾिनी पंहिंजे सिंध यात्रा जी। मूंखे हुनजो नालो, तव्हांखे मुंहिंजी आवाज़ अचे पई? बिल्कुलु अचे थी। ओके, उन जेका पंहिंजी प्रेज़ेंटेशन ॾिनी ऐं उन ते चई त सरदार शाह जे ॻाल्हियुनि में बि, सरदार शाह बि हिकिड़ो वॾो फिलॉसफर आहे, उनजो जेको घणो रिसर्च उहो चवंदो बाबा हिन ते सिंधु जे किनारनि ते वेही वेद लिखिया विया। त हुन चयो ची इंडस इज़ ड्राइव्ड फ्रॉम इंडिया एंड इंडिया इज़ बिफोर सिंधु। इज़ दैट ट्रू? न, ईअं न आहे, ईअं न आहे। इहा एक्चुअली सिंध आहे हींअर ताईं जेको आहे। बाक़ी ॾिसो न, काफ़ी माण्हू चवंदा सिंध इंडिया तो आई या इंडिया सिंध तो आई। मां थो चवां अञा इन झेड़े में वञूं ई न। तव्हां त पंहिंजो क्लेम कयो, मसलन मां क्लेम थो पियो कयां त भई सिंधु आई आहे, सिंध मां इंडिया वई। दुनिया जा सभु लैक्सिकोग्राफर, दुनिया जा सभु इटमोलॉजिस्ट इन ॻाल्हि ते पक्का पुख्ता आहिनि त जेका इंडिया आहे इहा सिंधु दरिया जे करे थी आहे। डन, इंडिया लफ़्ज़ सिंधु दरिया तां वरितो आहे। जे सिंधु दरिया मौजूदा जाग्राफीअ जे हिसाब सां इंडिया में आहे त शक पैदा थी सघे थो, पर सिंधु त मुंहिंजा सुहिणा साईं हिते आहे। ठीकु, नंबर ॿियो, हिकिड़ी शइ ज़हन में रखो, जेकॾहिं लफ़्ज़ आहे सिंधु, सिंध, त तव्हां नोट कयो सिंधी ॿोलीअ में सीन खां पोइ नून जा जेके बि लफ़्ज़ आहिनि ॾाढा ख़ूबसूरत ऐं ॾाढा मुक़दस लफ़्ज़ आहिनि। अलिफ खां पोइ नून जा लफ़्ज़ एतिरा मुक़दस कोन आहिनि, सिंध जा आहिनि। मसलन सिंध आहे, सिंदूर आहे, संस्कृत आहे, सिंधी आहे, सिंभा, संजोग आहे, संभा, सणभा। लफ़्ज़नि जे तानी पेटे खे जॾहिं तव्हां खणी था पियालो तॾहिं थी ख़बर पवे त असल लफ़्ज़ कहिड़ो आहे ऐं प्राइमरी लफ़्ज़ कहिड़ो आहे। नंबर ॿियो दलील, हितां जे ॿोलियुनि में ख़ूबसूरत तरीन लफ़्ज़, सुहिणा लफ़्ज़ सीन सां शुरू थींदा आहिनि, अलिफ सां न, अलिफ सां उबता थींदा आहिनि। जेके बि सूंहं जा लफ़्ज़ अथव सीन में मिलंदा। ॾिसो, जीअं तव्हां ॻाढ़े चयो तव्हां राह आहियां, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, अलाह साईं तव्हांखे घणो इल्मु अता करे।
पर हींअर ताईं मां जंहिं रस्ते ते पहुतो आहियां उन में मां सिंधी ॿोलीअ जा मां फार्मूला कुझु लभी वियो आहियां, अञा बि आहिनि फार्मूला लभण वारा आहिनि। सिंधी ॿोलीअ जा जेके आवाज़ आहिनि इन्हनि में हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, हर आवाज़ जी हिकु एनाटॉमी आहे, हर आवाज़ जो पस मंज़र आहे। जीअं अलिफ सां उबिता था थियनि अखर लफ़्ज़, काफ़ सां किना था थियनि, सीन सां सुहिणा था थियनि, मीम सां मिठा था पिया थियनि, ॾाल सां ॾिंगा था पिया थियनि। पाण मोटी था अचूं सिंध ते, सो जेकॾहिं को दोस्त इहो चवे थो पियो त भई जेका वेद जेके आहिनि से सिंधू किनारे ते लिखिया विया आहिनि ऐं सिंधूअ खां अॻ में इंडिया आहे, चवणु ॾियोसि तहक़ीक़ हले थी पई, अञा DNA त कोन थी आहे न सही नमूने सां, अञा का कार्बन टेस्ट त कोन्हे न, हे को ईमान त कोन्हे, को तालिबान त न आहे हिन चकर। ॻाल्हि इहा आहे त तव्हां बि कमु था कयो, मां बि कमु थो कयां, अलिफ बि कमु थो करे, बे बि कमु थो करे, मुतलिक जॾहिं ख़बर पवंदी तॾहिं ॾिसंदासीं। सही मूंखे हींअर ताईं लॻे थो पियो त सिंधी सही ॿोली पुराणी थी लॻे पई। सही ॻाल्हियूं तव्हां सां त एतिरियूं कजनि जो उनजे लाइ महीना खपनि, ऐं पर तव्हांजो टाइम जेको आहे सो ॾाढो थोरो आहे, मुख़्तसिर हिन जे करे आउं कोशिशि कंदुसि जेतिरो थी सघे शयूं कवर कयूं। ॿोली सां रिलेटेड अञा हिकिड़ो ॿियो सवाल, जनरल सवाल थो कयां। हिते मुख़्तलिफ़ दोस्तनि सां कहिड़ा दोस्त आहिनि जेके उर्दू जी बि हिकिड़ी बज़म हलाइनि था, उन्हनि सां बि कचहरी हले थी ऐं उहे बि इहे ॻाल्हि था कनि त हिकिड़ी जेका नज़रियाती ख़्याल इहो थो अचे दादा, ॿोली उहा जेको सभु सम्झनि, ॿोली उहा जंहिंमें कम्युनिकेशन सहल हुजे, इन्ही नज़रिए ते जेकॾहिं असीं अचूं त उन में त सिधी सी ॻाल्हि आहे त ॿोली में बिगाड़। पोइ ही जेको तव्हां हेॾो घणो कमु पिया कयो, ही हेॾी वॾी पटाड़ पई थी हले, हेॾी महिनत पई थी हले, उहा केॾां वेंदी जे बिगाड़ खे ई असांखे खणणो आहे, अपनाइणो आहे? न ईअं न आहे अली, मसइलो वॾो हिकिड़ो इहो आहे त असां वटि वसफ़ूं ऐं तशरीहुनि जे करे मामला घणा गड़बड़ में अची विया आहिनि। 90 खां पहिरियों या ॿोलीअ जी हिकु प्रॉपर्टी हूंदी त ॿोली राब्ते जो टूल आहे, राब्ते जो हिकिड़ो ज़रियो आहे ऐं ख़तमु, ईअं हुयो न। पर 90 खां पोइ जेको नज़रियो हुनखे चढ़ियो, ॿियो बि हिकिड़ो चढ़ियो हुयो, पोस्ट मॉडर्निज़म अप्रोच में आयो हुयो त ॿोली छड़ो इज़हार जो या ॿोली सिर्फ़ु राब्ते जो हिकु टूल न आहे, पर ॿोली पाण सां गॾु तसवुर बि खणी थी अचे, ॿोली ॻाल्हाईंदड़ जो बैकग्राउंड, ॿोली ॻाल्हाईंदड़ जी तारीख़, ॿोली ॻाल्हाईंदड़ जो कल्चर गॾु खयूं थी अचे, या ॿिए माना में ॿोली सिर्फ़ु ख़्याल जो इज़हार न आहे पर इज़हार जो बि वजूद आहे। मां त शायदि ॻाल्हि खे ॿुते वियुसि हलियो, मां हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि कई। कई आहे, ऐं तव्हांजी ॻाल्हि खे कैच कयां पियो, पर थोरो हिनखे सादो कयो त बहितर आहे। हा, इन में मां सम्झां थो तव्हांखे। मिसाल तौर ते तव्हां अलाए कहिड़े शहर में वेठा आहियो, हींअर अलाए कहिड़े शहर में वेठा आहियो, हेलिफेज जे भर में हिकिड़ो गोरो गुज़रियो, हुन गोरे खे चयो त थर जो बाबी हो, हुन मथे में छा ईंदो? कुझु बि न, ब्लैंक। हा हा, तव्हां पंहिंजो गुफ़्तो चयो हुनखे, ज़हन में रखिजो, तव्हां पंहिंजो गुफ़्तो चयो, तव्हां पंहिंजी ॿोली हुन सां ॻाल्हाई, हलो ट्रांसलेट बि कयो, हलो ट्रांसलेट बि कयो। हिकिड़ो मिंट तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां। थर जो बाबी हो, वाकई को थर जो बाबी हो, कंहिं वींदड़ अंग्रेज़ खे चवे त थर जो बाबी हो, त अंग्रेज़ वरी ख़बर अथव जवाब में छा चवंदो? पार्डन मी। हाणे इहो जेका तव्हां ॻाल्हि कई पार्डन मी, न सिर्फ़ मैसेज आहे, कम्युनिकेट थो करे, पर उहो चवे थो त बाबा मुंहिंजी इख़लाक़ियात जो मज़हर बि अथई। वाह 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 वाह, राइट, कमाल त कमाल पोइ हाणे उहो त बाबी हिते आहे, उहो केतिरो सम्झे? हा एग्जैक्टली, मां इहा ई त ॻाल्हि कयां थो त छड़ो ॿोली ॿोल न आहे, छड़ो ॿोली तव्हांजो लफ़्ज़ न आहे, पर ॿोली तव्हांजी पोयों तशख़ुस, तव्हांजो आबाओ अजदाद, तव्हांजो सॼो इज़हार, तव्हांजे पंहिंजे वजूद, उहो सॼो कुझु ज़ाहिर थी करे। हाणे मूंखे जेकॾहिं को चवे बंगाली, मूंसां हिकिड़ो माण्हू बंगाली मिलियो हुयो, त ख़बर अथव मां बंगाली लफ़्ज़ ॿुधण सां मां बंगाल जो तसवुर थो कयां, मैं बंगाल जी रहणी कहिणीअ जो तसवुर थो कयां। मुंहिंजी ॻाल्हि सम्झिजो, इट मीन छड़ो मूंखे बंगाली मूंखे का क़ौम ज़हन में नथी अचे, पर हुनजी सॼी साख़्त अचे थी, हुनजो इलाइक़ो अचे थो, हुनजी रहणी कहिणी अचे थी, हुनजी लोक ॾाहप मुंहिंजे मन में अचे थी, मूंखे राबिंद्रनाथ टैगोर अचे थो पियो। इट मीन हिकिड़ी पूरी वसी काइनात मूं वटि अची थी वञे। हाणे जॾहिं इहा सॼी काइनात अची थी वञे त इट मीन तव्हांजी फोक ॾाहप, लोक ॾाहप जेका आहे, इहा सॼी कुझु छड़ो इहो न आहे। इहो जुमिलो साम्राज्य जो ठोकियल हाणे जुमिलो थो लॻे त ॿोली छड़ो तव्हांजे ख़्यालनि जे इज़हार जो हिकिड़ो टूल आहे, न, वजूद जो टूल आहे, वजूद बि इज़हार करे थो। नंबर 1, नंबर 2, ख़्यालनि जो इज़हार जेको आहे न अॻियूं लेवल आहे, हू चवंदा सिर्फ़ु कम्युनिकेशन जो आहे, माना न न राब्तो। इहो ग़लति आहे,
हाँ न त पोइ इहा ठीक है रोबाटिक आहियूं, पोइ पाण पोइ हाँ रोबाटिक आहियूं। इहा हाँ तो रोबाटिक रोबोट अप्रोच आहे, रोबोट तो यही कम्युनिकेट कंदा न इवेंचुअली इहा रोबाटिक अप्रोच आहे, ह्यूमन अप्रोच न आहे। राइट ठीकु राइट आहे, ह्यूमन अप्रोच इहा न आहे, कतई न। सही। अच्छा हाणे या तव्हां ॻाल्हि पे कई, तव्हां पंहिंजी ॻाल्हि पूरी कयो। हिकु ॾिसो, पंहिंजे घरनि में माल पालियो वेंदो आहे, मेहूं पालियूं वेंदियूं आहिनि, ॿकरियूं पालियूं वेंदियूं आहिनि। भाॻिया जेके हूंदा अथव उहे मेंह जे आवाज़ सां सम्झंदा आहिनि त मेंह बुखी आहे। मेंह जे आवाज़ में ॿुधाए थी पई हाणे मां खीर सां भरिजी वियो आहियां, मूंखे ॾोहो। मेंह पंहिंजे आवाज़ में चवे थी पई हुनखे लॻ जी ज़रूरत आहे। मेंह पंहिंजे आवाज़ में चए थी हुनखे तकलीफ़ आहे। ज़हन में रखिजो, उहा रंभ हिक ई थी पई करे, पर भाॻियो सम्झे थो पियो। सो ॿोली नाहे त छड़ो तव्हां पंहिंजी ॻाल्हि था पिया कन्वर्ट कयो। ॿोली उहा जंहिंमें तव्हां पंहिंजो तसवुर ट्रांसलेट कयो था। ॿोली उहा जंहिंमें तव्हां पंहिंजे वजूद जो विज़ार कयो था पिया। इहा 90 खां पोइ जी सुधरियल शकल आहे ॿोलीअ जे वस्फ़ जी। ठीकु आहे, त ख़ाली ईअं नाहे चवणो त ॿोली हिकिड़ो टूल आहे। मां सम्झां थो इहो 6 माण्हूअ जो हिकिड़ो आहे। ॿी हिकिड़ी अहम शइ जेका मां ॻाल्हि ॿुधायांव तव्हांखे, अली हिकु ॻाल्हि ज़हन में रख, पंहिंजे ॻोठनि में फट फुरड़ीअ जे लाइ भतर टाइप जी हिकिड़ी जड़ी बूटी थींदी आहे, उहा पटे ॿधी वेंदी हुई। साओ मिर्च ॿधो वेंदो हुयो, हेरण जा पन इस्तेमालु कया वेंदा हुआ, खट जी वाॾण, नीज़। तव्हां वटि लोक ॾाहप में जेके लोक ॾस आहिनि, जिन खे तव्हां असां टाणा टोटका सम्झंदा आहियूं, इहे सभु शयूं हूंदियूं हुयूं। नोट कयो, इहे ॿोलियुनि में पयूं हूंदियूं। ॿोलियुनि में लोक ॾाहप पई आहे, ॿोलियुनि में इलाज पिया आहिनि, ॿोलियुनि में सदियुनि हज़ारे सालनि जे तजुर्बनि जे आधार ते इंसान जे फज़ीलत जा रस्ता पिया आहिनि। तव्हां कंहिं ॿोलीअ खे ख़तम करे, कंप्रेस करे, दर हक़ीक़त लोक ॾाहप कंप्रेस था कयो। लोक ॾाहप कंहिं फर्द जी न हूंदी आहे, लोक ॾाहप कंहिं क़ौम जी न हूंदी आहे, लोक ॾाहप पूरे आलम इंसान जी हूंदी आहे। लिहाज़ा तव्हां जॾहिं कंहिं बि ॿोलीअ खे डिवेल्यू करे ख़तम करणु था चाहियो, इट मीन तव्हां इंसानियत जी अमानत सां ज़्यादती था कयो। लिहाज़ा इहो ख़ाली जुमिलो चवण त न भाई इन फलाणी ॿोलीअ जी त का ज़रूरत ई कोन्हे, असां वटि उर्दू पई आहे। उर्दू इज़ अ लिविंग लैंग्वेज। मां सम्झां थो मुंहिंजे पोस्टुनि ते जेतिरो उर्दूअ जो मवाद मिलंदो ओतिरो सिंधीअ जो मिले थो पियो। मां उर्दूअ सां प्यारु कंदो आहियां, मां सभिनी ॿोलियुनि सां प्यारु कंदो आहियां, पर ख़बरदार कंहिं बि ॿोलीअ जे करे, भली उहा रियासती ॿोली हुजे या कंहिं बि ॿोलीअ करे, ॿिए ॿोलीअ जे मथां जबर ग़लति आहे। इहो ईअं ई आहे त मुंहिंजी माउ ॾाढी ख़ूबसूरत आहे, मुंहिंजी माउ ॾाढी शफ़ीक आहे, मुंहिंजी माउ ॾाढो मूंसां प्यारु कंदी आहे, पर मां अली ज़ुल्फ़ी तुंहिंजे माउ खां वधीक मां हुनखे तरजीह न ॾींदुसि, तोखे न चवंदुसि त तूं मुंहिंजे माउ खे वधीक बहितर सम्झ। तुंहिंजी माउ, दुनिया जूं माउरूं सभु सुहिणियूं आहिनि, पर मूंखे मुंहिंजी त माउ उहा जंहिं मूंखे थञ पीआरी आहे न मुंहिंजा सुहिणा। तमामु प्यारी मूंखे ॿोली त मिठी ॻाल्हि, उहा हूंदी जंहिं मूंखे पंहिंजी माउ लोलीअ में ॾिनी आहे। ॾाढी मां उन ॾाढी सां सुहिणी प्यारु ॻाल्हि, न कंदुमि त बाक़ी ॿियो कंहिं सां कंदुसि। ॾाढी सुहिणी ॻाल्हि। अच्छा हाणे इन सां गॾु वरी हिकिड़ो ॿियो ॿोली साईं मुलाहिक आहे, पर थोरो पाण पंहिंजो ख़्यालु तब्दील था कयूं। हिकिड़ो ॾाढो मशहूरु जुमिलो तव्हांजी निस्बत सां मशहूरु थियो त बाबा ॿोली हाणे पने ते कोन बचंदी, ॿोली हाणे पाम टॉप ते बचंदी, ॿोली हा डिजिटल थी सही आहे, बचंदी। इन जे सही पोयां आहे। छा फ़लसफ़ो आहे? मां सम्झां थो जेका 17 में जेको न मॉडर्निज़म आयो न, 17 में इहो मुंहिंजो पंहिंजो नुक़्ते नज़र आहे त मूंखे यार हुन बादशाह जो नालो विसरी वियो आहे, शायदि हमायूं आहे अलाए हिकिड़ो बादशाह में, ख़बर न आहे, मुग़ल वारो, जो फ्रांसीसी छापेखाने वारो जॾहिं आयोसि हुनखे चयोसि त भई असां हीअं छापोखानो ठाहियो आहे, तव्हां वठो। त हुन बादशाह ॾाढी तुनके सां जवाबु ॾिनोसि त तव्हांजी इहा मशीन वठी असां पंहिंजे कातिबनि खे बेरोज़गार कंदासीं छा? ऐं 70 साल ताईं पंहिंजे हिन ईस्ट इंडिया वारे हिन ईस्ट इंडिया जो दौरु जेको उप में आयो उन में प्रेस पोइ आई, असांजो अलाए केतिरो अदब रुली ख़तम थी वियो आहे। हिते तव्हां कंहिं रोकिया हिकिड़ी ॿी जॻह ॾाढी अहम ॻाल्हि आहे जेका हिते कंहिं हसन निसार चवंदो आहे, मूंखे तारीख़ी पस मंज़र जी ख़बर कोन्हे, पर हुन इन ॻाल्हि जी निशानदही कई त तुर्की जो जेको बादशाह हो शायदि ऑटोमन एम्पायर जो, जॾहिं प्रिंटिंग प्रेस ईजाद थी प्रोबेबली ग़ालिबन 14th सेंचुरी में, अॼु खां 600-700 साल पहिरीं, त हुन उन ते लिटरली फतवा जारी करे पाबंदी हणी छॾी त अॻिते चइनि खां 500 सालनि ताईं मुस्लमाननि जी पूरी एम्पायर में असां पोइते रहिजी वियासीं, प्रिंटिंग प्रेस बंदि हो ऐं हू तेज़ खां तेज़ थींदा विया, तरक़ी कंदा विया। ॻाल्हि अलाए केतिरे ताईं दुरुस्त आहे।
100% दुरुस्त आहे इहा ॻाल्हि, 100% दुरुस्त आहे, 100% दुरुस्त आहे। ऐं साॻी सिचुएशन हिते बि थी मुगल एम्पायर में 70 साल खां पोइ प्रेस आई। हाणे मां हिकिड़ो नंढड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां, अली पंहिंजो सिंधी अदब जो पाण वटि रिटन प्रूफ किथे आहे? आख़िरी प्रूफ कॾहिं थो मिले? गुज़िरियल वक़्त में, तव्हांजे धुके में? मुंहिंजे धुके में तव्हां चवंदो त जंहिं शाह लतीफ़ जो रिसालो लिखियो, गंज अज़ीमार, ठीकु आहे, ईअं न आहे। 10हीं ऐं 11हीं सदीअ में गिणाण हुया, गिणाण, ठीकु आहे, जेके इस्माइलिन जा कसीदा, इस्माइलिन जो मदर, इस्माइलिन जो थियो हुयो। इन खां पोइ जो न आहे, छो ने तव्हां वटि मीडियम ऑफ राइटिंग न हुयो। मीडियम ऑफ राइटिंग जेकॾहिं हुजे त मुख़्तलिफ़ जॻहनि ते हुजे, ठीकु आहे। माना ईअं सम्झूं त पाण जी जेका सिंधी ॿोलीअ जी पोइते जेकॾहिं प्रूफ ऐं फुट स्टेप्स तव्हां जेकॾहिं खणी वञो त तव्हांखे 10हीं सदीअ ताईं मिलंदा। 10हीं सदीअ खां पोयूं जेके तख़्तियूं आहिनि तव्हां पढ़ी नथा सघो, बिकॉज़ दैट इज द ह्यूज डिफरेंस ऑफ मिसअंडरस्टैंडिंग। दुनिया यूनिवर्सलाइज थी वञण रही आहे, ग्लोबल विलेज थी वञण रहियो आहे, ये पूरी दुनिया। इन पूरी दुनिया में लिखे ईसा, पढ़े मूसा, असां ई किताब लिखूं, असां ई पढ़ूं ऐं दुनिया जहान ताईं तव्हां जदीद टूल्स में न आणियो त तव्हां दॿिजी मरी वेंदव। इन करे जेकॾहिं तव्हां ॿोलीअ जो उहो ई कदु ॾिसणु चाहियो था जेको वञे मथे, त तव्हांखे डिजिटल दौर में अचणो पवंदो। ऐं छड़ो प्रेस न आहे। हिकिड़ी शइ मुंहिंजे ज़हन में रखिजो, साईं सरदार शाह जेको मुंहिंजो मुहसिन आहे, मुंहिंजो दोस्त आहे ऐं मुंहिंजो हुन सां हले केतिरियूं हुजतूं आहिनि, सो उहो मुंहिंजो हर इहा कोट कंदा आहिनि साईं जन ॻाल्हि आहे। मां सिर्फ़ु स्क्रीन जी ॻाल्हि किथे थो कयां, मां थो चवां लैंग्वेज इंजीनियरिंग जी थो ॻाल्हि कयां। अॼु जेको कंप्यूटर आहे उहो कंप्यूटर तव्हांजो डेस्कटॉप खां पोइ लैपटॉप खां पोइ तव्हांजो पामटॉप खां पोइ तव्हांजो उहो ॾींहुं परे न थींदो जो हिन ऐनक में तव्हांजी मशीन हूंदी। ऐं थी सघे थो 2030 में तव्हांखे हिन जी ज़रूरत न पवे, कॉन्टेक्ट लेंस या समथिंग एल्स का अंदर का चिप फिट थी वञे हली, पोइ त तव्हांजी स्क्रीन ख़तम थी वेंदी हली। चवण जो मक़सदु इहो आहे त हिन जदीद मीडियम में जेकॾहिं तव्हां सिंधी ॿोलीअ खे, सिंधी लोक ॾाहप खे, शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ जे उन अज़ली कलाम खे ऐं तव्हां पंहिंजे रविश खे न आंदो त मुंहिंजा भाउ इहे किताब ख़तम थी वेंदा। मूंखे नथो सम्झ में अचे त तव्हां वटि असां वटि हलो ब्रिटिश लेबर, या केरु थो हाणे लेबरनि में वञे, लेबरनि में ज़रूरु वञे थो रेफरेंस कलेक्ट करण लाइ, पर यादि रखी छॾियो रेशो टुटो आहे। मां त एसी ताईं यकीन सां चवां थो पियो अली ज़ुल्फी त 2030 में तव्हां पैसे जो तस्वुर ख़तम करे छॾींदो, तव्हां वटि क्रिप्टो करेंसी अची वेंदी आहे। पैसे जो माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, पैसे जो तस्वुर त तक़रीबन ख़तम थी चुको आहे। मां ओवरऑल यूनिवर्सल, मां यूनिवर्सल थो चवां, मां यूनिवर्सलाइज़ थो पियो चवां त जेकॾहिं थर जो हिकिड़ो गाबो ॻोठ में बि जेकॾहिं हिकिड़े माण्हूअ वटि हुनजी अखी पैसो हुजे, हुनजो थंब इम्प्रेशन पैसो हुजे, उहो जिते वञे त तव्हां उन दौर में नथा मुंहिंजा जानी, त उते तव्हांजो किताब ऐं तव्हांजो इहो जेको मीडियम आहे इहो त कमु कोन ईंदो। तव्हांजा आवाज़, तव्हांजा लहजा, तव्हांजो अदब, तव्हांजो मुकमिल तौर ते जेसि ताईं तव्हां अॻिते हली न हली सघंदा। इन करे ज़रूरी आहे, इन करे वाजिब आहे, इहो हर ख़ाली नारेबाज़ी, ख़ाली इहे बंदि कयो ड्रामा। इहे हाणे जेसि ताईं तव्हां जदीद तक़ाज़ानि सां नथा पिया हलियो तेसि ताईं तव्हां अॻिते न हली सघंदव। नार्सिसिज़म ख़राबु आहे, मैगलोमेनिया ख़राबु आहे, ऐं पंहिंजे पाण खे आपेशाही फने खानी ऐं ख़ुदि मों बि निकिरी अचो। मुंहिंजो ख्याल आहे त पाण थोरो ड्राई थी वियासीं घणो, इनखे थोरो इन में कुझु लुब्रिकेशन कयूं। ॿुधो आहे त तव्हां ॾाढा सख़्तु मिज़ाज आहियो। हा, केतिरा ई माण्हू चवंदा आहिनि मां मगरूर आहियां, न मगरूर कोन, मगरूर ॾाढो गैर मुनासिब लफ़्ज़ आहे, ठहकी नथो अचे। चवां थो त सख़्तु मिज़ाज आहियो। मतिलबु इहो आहे त तव्हां भला रोमांस सां कोन्हे छा? तव्हांजो लाड़ो तव्हां रोमांस ॾे? मुंहिंजे ॻाल्हि में अमड़ जे बुबे खां वठी हींअर ताईं मां रोमांस ई त कयो आहे। मां नंढो ॿार, मूंखे पंहिंजे माउ मूंखे थन पीआरियो, उन ॾींहं खां पोइ मूंखे उहा थन किथे विसरी। मां एॾो उघाड़ो आहे ॻाल्हाइण जो, माण्हू मूंखां टपी वेंदा आहिनि। या मां भरियल लेक्चरनि में, मां यूनिवर्सिटीअ में मां हर महीने में 2 यूनिवर्सिटीज़ में गेस्ट
फैकल्टी तौर ते लेक्चर ॾियण वेंदो आहियां, मुंहिंजा जेके हुते कलीग्स लेक्चरर्स आहिनि उहे चवंदा आहिनि यार आप बड़े नंगे हैं, आप बड़ा खुल के बोलते हैं। पर खुल के ना बोलूं तो मैं क्या करूं, चादरें पहना के बात करूं है, और निकल आए इन चीजों से। तो मां वटि जेतिरो रोमांस आहे, हा मूं वटि इहो 600 रोमांस कोन्हे, कतई कोन्हे जो हर जॻह ते मां कुतियारी ज़ुबान कॾहिं घुमंदो हुतां। हा ज़िंदगी में ख़ूबसूरत औरतूं मूंखे वणंदियूं आहिनि, बिल्कुलु वणनि थियूं। ऐं केतिरियूं छोकिरियूं चिड़ी वेंदियूं हूंदियूं त भई मां छो नथी वणांसि, या ईअं हुजे, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न आहे। मूंखे ख़ूबसूरती अपील कंदी आहे। सख़्त मिज़ाजी छो आहे? मतिलबु ॾिसो ॻाल्हि ॿुधो अली, हिकिड़ो इंसानी नफ़्सियात हूंदी आहे, उहा इंसानी नफ़्सियात इहा आहे त माण्हू अफ़वाह उन लाइ ठाहींदा आहिनि जिन ताईं तकिड़ा न पहुची सघंदा आहिनि। सॼे सिंध में अफ़वाहनि जी बाज़ार भरी पई आहे। अफ़वाह उन जो थींदो आहे जंहिं ताईं ईज़ी अप्रोच न हूंदी आहे। मां कार्नर में वेही कमु कंदड़ माण्हू आहियां, मां रश में न आहियां वेंदो, मां पब्लिक क्राउड्स मूंखे न वणंदा आहिनि, मूंसां बीमारी मूंखे न वणंदियूं आहिनि शयूं, ठीकु आहे। इन करे मां माण्हुनि सां घटि मिलंदो आहियां। अॻे मिलंदो हुउमि, हाणे बिल्कुलु न मिलंदो। हाणे जेतिरो न मिलंदो आहे, माण्हू पंहिंजे लेखे मुंहिंजे लाइ जुमिला कसींदा था वठनि। हाणे मां छा वञी कयां, वञी मां सुभाणे वञी PTV ते कंहिं चैनल ते वञी मां त इहो इश्तिहार नथो ॾेई सघां त भाई ईअं कोन्हे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, चवण ॾियो। भला इन सवाल खे अञा वरी थोरो ॿिए तरीक़े सां पेश कयां। को बि हिकिड़ो फारिग ॾींहुं जंहिंमें तव्हांजो जेको कमकार आहे उहो हिकिड़े पासे रखी करे, इहो सिर्फ़ु तव्हांजो अमर जो, तव्हांखे अमर चवां, फयाज़ चवां या बुरड़ो चवां, इहा त मूंखे ख़बर न आहे, पर आउं पूरो नालो थो वठां, अमर फयाज़ बुरड़ो पंहिंजे हिकिड़े ख़ासि ॾींहं ते जंहिंमें को बि कमु कोन्हे, वेकेशन जो ॾींहुं आहे, छा कंदो? कमु कंदो। मार छोड़ी। I am bound for work. सॼी जॻह न पर हिकिड़ो ॾींहुं बाबा तव्हांखे ॾिनोसीं, तव्हांखां सभु शयूं, मोबाइल, कंप्यूटर, तव्हांजे इहे सभु कम फुरे छॾियासीं, हाणे छा कंदो? पीछे क्या थी? उते ज़मान मकान ते आहे न। मां ॻोठु हूंदुमि त भॼी ईंदुमि ॿनिनि ते, फिश फार्म ते हलियो वेंदुसि, तलाउ जे भर में वेही रहंदुसि। सिधी ॻाल्हि आहे न, ज़मान मकान ते हूंदो आहे न। तव्हां वारो जेको ऑप्शन आहे उहो जेको आहे फैलियल आहे। मां कराचीअ में वेंदुमि, काॾे वेंदुमि? कमरे में पियो हूंदुसि। सिधी ॻाल्हि, ॻोठु हूंदुसि त हलियो वेंदुसि मां ॿनिनि ते, ॿारनि सां खिचलूं कंदुसि। मां ॻोठु हूंदो आहे, मां पंहिंजा मोबाइल बंदि करे छॾींदो आहियां, मां ॿारनि खे सॼो टाइम ॾींदो आहियां। सो इहो न आहे मसइलो। बाक़ी हाणे ॿाहिरि हूंदो आहे त मज़े जी थो ॻाल्हि ॿुधायां, मां कल्ह हॉस्पिटल में वियुसि, उनजे बावजूदि 2 किताब मूंसां गॾु हुया। डॉक्टर रमेश चिड़ाए पियो मूंखे, मुंहिंजो ब्लड प्रेशर सां गड़बड़ थी वई हली। बहरहाल इहो आहे त मां सम्झां थो त अलम मजाक, अलम वर्क। ऐं उहो इन करे बि थो चवां, अली हिकु मिनट, तुर्कमानिस्तान जो हिकिड़ो वॾो गज़ब शाइर हुयो, सुलेमान ओलियानोफ नालो हुयुसि, ठीकु आहे। उन चयो त जॾहिं पुराणे दौर में काफ़िला जॾहिं निकिरंदा हुआ त आख़िरी उठ जे मथां कुझु बि न सथियो वेंदो हो। जॾहिं काफ़िलो कारवां शुरू थींदो त आख़िरी उठ ते कुझु बि न सथींदा हुया, ऐं जंहिं जॻह ते काफ़िलो पहुचंदो हो, कारवां रसंदो हुयो, त ख़बर पवंदी त उन आख़िरी उठ ते घणो सामान सथियल हूंदो। उहो इन करे जो रस्ते में जेके अॻियां उठ केरींदा वेंदा हुआ, उहे वरी पोएं उठ ते सथींदा वेंदा। सुलेमान ओलियानोफ थो चवे त असां जेकॾहिं पंहिंजे नस्लनि जा, पंहिंजे क़ौम जा, पंहिंजे पाण खे आख़िरी उठ सम्झूं त घटि में घटि ईंदड़ नस्ल कामयाबीअ सां ज़िंदगी गुज़ारींदो। इहो जुमिलो मुंहिंजे मथे ते अहिड़ो अटकियो पियो आहे जो इन खां वधीक सुपरसीड मूं वटि ॿियो कुझु जुमिलो अञा न आहे आयो जो मां ॿियनि शयुनि खे प्रायोरिटी ॾियां। फ़िलहाल त मां अञा इन में आहियां त माल इलाही किरियल आहे, इन खे धोइण जी ज़रूरत आहे। सही जी। हाणे वरी ॿियो सवाल ॿोली सां ई रिलेटेड, पर हिनखे थोरो अॻिते था वठी वञूं मुआशिरे जी तरफ़। तव्हां लोक ॾाहप जी ॻाल्हि कई। ॾाहप मतिलब डेवलपमेंट ऐं नवाण ऐं का अहिड़ी शइ जंहिंसां का भलाई थिए, का बहितरी अचे वक़्त जी मुनासिबत सां। असां जेकॾहिं लोक ॾाहप वारे इन मदार में ई बीठा हुजूं, या जेको आउं सम्झां थो त असीं आहियूं, ऐं जेके अॼु जी दुनिया में तरक़ी याफ़्ता क़ौमूं आहिनि, जेके 21वीं सदी में चवनि था त असीं मौजूदु आहियूं, उन्हनि सां जेकॾहिं असांजो मवाज़नो कयो ऐं लोक ॾाहप ते सिर्फ़ु भाड़ियूं, त पोइ पाण त ॾाढा पोइते आहियूं।
न ईअं न आहे, तव्हां ॻाल्हि मुंहिंजी अॻाड़ी न ॿुधी न। लोकॾाप न मुंहिंजो सवाल आलमगीर आहे, उन खे न कढियो, मुंहिंजो सवाल आहे ईअं। न ईअं न आहे, असां पाण न मिलायो आहे न उन्हनि सां पंहिंजो पाण, असां न मिलायो आहे। मां हिकिड़ो सादो सवाल पुछां? जी। सॼे सिंध जे सभिनी पब्लिशरनि खां पुछिजो त तव्हां अंग्रेज़ी, रूसी, फ्रांसीसी अदब जा घणा किताब सिंधीअ में ट्रांसलेट कया आहिनि? क्वेश्चन नंबर 1। क्वेश्चन नंबर 2, सिंध जा सिंधी किताब केतिरा अंग्रेजीअ में ट्रांसलेट कया अथव? ख़बर पाण पइजी वेंदव। माना अॼु जून जी शायदि का तारीख़ आहे या अगस्त जी पहिरीं जून जी 26 तारीख़ आहे, 28। 2019 आहे, ऐं उन में अमर फयाज़ पुछे पियो पब्लिशर खां त बाबा तव्हां हेसी ताईं या हिन साल में इहो अदब केतिरो तर्जुमो कयो आहे? जवाब अचे थो त बाबा छा कयूं, असांखे असांखे त बुख मारे वेंदो, केरु पढ़ण वारो ई कोन्हे। दोस्ती टूटने का रंज न कर, जड़ जो होती तो पेड़ उखड़ता क्यों? सिधो जवाब इहो आहे। असां आलमगीर सतह ते इंसानी रवैयनि ते लिखियो केतिरो आहे? सभु सिंधी किताब पढ़ो, ईअं कोन्हे त मां इहो ॿाराणीअ सां मां ॻाल्हि नथो करियां, थोरो घणो किताब मुंहिंजा पढ़ियल आहिनि। पाण घणा किताब, पाण जा घणा नाविल, पंहिंजी घणी शाइरी इंसानी स्वाभाविक रवैयनि ते लिखियल आहे, जंहिंखे तव्हां हंगस्टन तां, तव्हां रूस मां, तव्हां बर्तानिया मां, तव्हां पेरिस मां लॉन्च कयो उन्हनि जे ॿोलियुनि में। ऐं उहो जॾहिं अल्बर्टो जॾहिं बर्तानिया में पढ़े, हुनखे ईअं महसूसु थिए त मुंहिंजे घिटीअ जी ॻाल्हि आहे। हो जेकॾहिं लेनिनग्राड में हिकिड़ो जेकॾहिं रूसी माण्हू पढ़े त ख़बर पएसि मुंहिंजे घर जी ॻाल्हि आहे। पाण वटि अञा अलाए केतिरो अदब जेको आहे, 99% अदब पंहिंजो जेम्स बॉन्ड टाइप जो, नक्वेल्यू टाइप जो आहे मुंहिंजा जानी। इंसानी स्वाभाविक कंदे अञा पहचंदासीं, टाइम पियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि अली मुंहिंजी सहन में रखी छॾियो, मां माज़ीअ ते कमु नथो करियां, मां मुस्तक़बिल ते कमु थो कयां। हे जंहिं पीढ़ीअ मां पाण गुज़रूं था, मां उन ते कमु नथो कयां, मां उन ॿार ते थो कमु कयां जेको अञा माउ जे पेट में पियो आहे। मां इन तरफ़ नथो ॾिसां, मां हिकिड़ी शइ ॾिसां थो, असांजे वारसनि जी हज़ारे सालनि खां वठी हिते मीरास पई आहे, जेका रुली पई आहे, बेवारसी आहे। ऐं असां मातम त ज़रूरु कयूं था, पर उनखे दुनिया जे साम्हूं आश्कार न आहे कयो, उनखे दुनिया जे मार्केट ताईं न आहे पहुचायो। सो आई एम डूइंग व्हाट आई एम डूइंग इन माय ओन कैपेसिटी। केतिरा पुरउमीद आहियो मुस्तक़बिल में? मां तमामु घणो पुरउमीद आहियां, तमामु घणो पुरउमीद आहियां। यस आई। अमर फयाज़ मुस्तक़बिल मां पुरउमीद आहे जेको अमर फयाज़ करे पियो इन जे करे, या अमर फयाज़ मुस्तक़बिल मां पुरउमीद आहे जेको अमर फयाज़ जे मुआशरे में रहे थो उन जे करे? न, मां जेको कयां थो हिकु त इहो, ॿियो मां महा फितरत ते, अज़ीम फितरत ते यकीन रखंदो आहियां। हिननि ज़लालतुनि जे हूंदे, हिननि कमीणगियुनि जे हूंदे इहो छा सबबु आहे त हिन धरतीअ ते हे माण्हू अबोझ हारी नारी अञा ताईं जीअरा आहिनि। अली हिकु पल अखियूं बंदि करे ॾिस, सिंध इहा न आहे जेका फेसबुक ते तव्हां ॾिसो था। सिंध इहा न आहे। सिंध जो रूदाली क्लास थी सघे थो, सिंध जो नुआ ख़ान थी सघे थो, सिंध जो चिथर क्लास थी सघे थो, सिंध जो टोकबाज़ क्लास थी सघे थो, पर मुंहिंजा जानी अॼु बि जेकॾहिं सिंधीअ में, सिंध में हज़ार लखा टन जेकॾहिं कपह निकिरे थी, अनु निकिरे थो, अॼु बि जेकॾहिं सारियूं निकिरनि थियूं हज़ारे टननि जे हिसाब सां, त उहे हारी जिन खे फेसबुक जे फे जी ख़बर न आहे, उहो जेको असांजो लोकॾाह पई आहे ॻोठनि में, जेका अञा ताईं फेसबुक कीअं पाकिस्तानी निसाब जी आलूदा न आहे, मां उन सिंध लाइ थो कयां। मां उन ॿार लाइ थो कयां जंहिं ॿार खे पंहिंजे हिननि हणण वारे समाज जी ख़बर न आहे। मां पंहिंजी धीउ जो हिकिड़ो मिसाल ॾियां, मुंहिंजी धीउ फेसबुक ते आई, 20 ॾींहं हली, 20 ॾींहंनि खां पोइ डीएक्टिवेट करे छॾियो। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हुन मुंहिंजे वाल ते ॾिसंदी हुई ऐं मां जेका फीड कंदुमि, हिकिड़े ॾींहुं मूंखे चयईं, बाबा सिंध जा इहे ॾाह ऐं अदीब इहे आहिनि जेके कॾहिं के ईअं था पिया ज़लील कनि। तव्हां यकीन कंदव? ऐं मां न चयोमांसि अली, मां न चयोमांसि, ॿिए ॾींहं ते हुन पाण बंदि करे छॾियो फेसबुक। मां उन्हनि जे करे पुरउमीद आहियां, मां उन ॿार ते पुरउमीद आहियां। मुंहिंजे हाणे हिकिड़े ॿार 6 डिस्कुनि मां 6 सीडीज़ जेके वेगनुनि में तावीज़ लिखियल, जिन ते सूरतूं लिखियल ऐं उहो लड़कनि जूं आहिनि, उन्हनि 6 डिस्कुनि में डायोड जे थ्रू यूट्यूब जा वीडियोस ॾिसी करे बैटरी चार्जर ठाहे वियो आहे।
छा तव्हां यकीन कंदव डायोड हणी फिक्स कावीअ सां ज़बरदस्त क़िस्म 6 प्लेटूं करे 16 प्लेट ठाहे हलियो मां हुन ॿार लाइ थो कयां मां हिननि लाइ थोरी थो कयां जेका फेसबुक ते पाण था पिया ॾिसूं उन्हनि जे लाइ कतई कोन अली हीअ चीच आहे न जे मां तव्हां ॾे खई न त मूं वारे पासे ॾे 3 चीचूं जेके अचनि थियूं उन्हनि खे मां न ॾिसंदुसि मां सिर्फ़ु पंहिंजे पाण सां गर्ज़ रखां थो मां पंहिंजे कम सां गर्ज़ रखां थो मां इहो नथो ॾिसां माण्हू छा था कनि मां थो ॾिसां मां जेको कुझु कयां थो इन में सिंध जो कंधु मथे थींदो ऐं मां बग़ैर नरगसियत ई चवां थो नंबर 1 हिकु दलील इहो आहे ॿियो दलील मूं वटि इहो आहे हिन फितरत में सिंधियुनि लाइ ज़रूरु गुंजाइश आहे हीअ ॾुख पीड़ाऊं ज़ुल्मतूं सहंदे बि हीअ क़ौम अञा ताईं जीअरी आहे छो फ्राइड जी डार्विन वारी थ्योरी तहत फिटेस्ट ऑफ सर्वाइवल हिननि वटि आख़िर कहिड़ो आहे सना भाए मसिप वेव जनी जे वात में आख़िर हिननि में छा आहे जो अञा जीअरा आहिनि समथिंग देयर इज इन देम कुझु आहे मां उन्हनि जे करे थो कयां ऐं मां उन्हनि चई करे यकीन थो कयां आख़िर में मां तव्हांजी सॼी ॻाल्हि जो दलील मां हिकु ई मिसाल ई बंदि कंदुमि तव्हां कंहिं लोहर वटि वञो उन लोहर खे चओ त मामा इहा जेका हथोड़ा थो हणे जेको टूल तूं ठाहे थो उन ते जेका हथोड़ा थो हणे जेका हेठों संदाण पई आहे जेका धक थी सहे कुटे कुटे बीठो आहिस उहे तूं केतिरियूं मटियूं आहिनि धक त उन खे था लॻनि हणे तूं कुहाड़ीअ खे थो पर धक संदाण खे था लॻनि इहे केतिरियूं थियूं मटियूं आहिनि त लोहर तोखे चवंदो संदाण उहा ई आहे शायदि बाबे जी शायदि मूंखे उस्ताद ॾिनी हथोड़ा भॼी पिया मज़े जी ॻाल्हि आहे जेका जेका धक सहे थी उहा चमकंदी थी वञे जेको धक हणे थो उहो ख़तम थींदो थो वञे फितरत जो अज़ीम उसूल इहो अथई हीअ जेका धरती आहे हिन धरतीअ ते जेके माण्हू रहनि था न इहे धक सहनि था अञा निखरी था पिया अचनि मां इन तरह मां पूरो मींदा ऐं फितरत इंसाफ़ कंदी न ॾाढी सुहिणी ॻाल्हि ॾाढी बहितरीन ॻाल्हि ऑप्टिमिज़म त असांखे खपे इन जी त तमामु घणी ज़रूरत आहे ते आहियां मां ऑप्टिमिज़म ते न रियलिज़म ते इहो इहो इन ते बहस थी सघे थी इन ते बहस थी सघे थी नो डाउट पर बहरहाल फ़िलहाल हाणे इन्ही पासे असीं कोन था वञूं उन खां अलावा हाणे वरी इन्ही सॼे लॾे में जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त तव्हां खां सवाल कयां जे तव्हां सम्झो था इहो नामुनासिब आहे त पोइ नथो सवाल कयां त तनक़ीद बि ॾाढी थी थिए तनक़ीद कीअं थी थिए इन विच में जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न अचे त तव्हां इंटरप्ट कजो ऐं सवाल कोन पोइ अॻिते कोन वधंदो थिए ईअं थी तनक़ीद त बाबा जेकॾहिं अमर फयाज़ तमामु बहितरीन कमु थो करे ऐं 100% क़ौम जे लाइ थो करे ॿोली जे लाइ थो करे तहज़ीब जे लाइ थो करे सकाफ़त जे लाइ थो करे ऐं उनखे बचाइण जे लाइ डिजिटल एज में खणी वञण जे लाइ ऐं बग़ैर कंहिं लालच जे थो करे पर छो त सिर्फ़ ऐं सिर्फ़ हू आइडियलिज़म किथां खणे थो ऐं हू सम्झे थो त बाबा मूंखे इन माण्हू में का शइ नज़र अचे थी इन जे करे हू मूंखे सुठो थो लॻे उन जी बुनियाद ते चयो थो इहो वञे त बाबा न सियासी तौर ते किथे न किथे अमर फयाज़ ॻंढियल आहे ऐं उन मां को फ़ाइदो थो खणे उन क़ौम जे लाइ बि तव्हां पुरमीद आहियो तव्हां इहो था पिया सम्झो त मां जहिड़ो को पीपल्स पार्टी जी तव्हां इहा सिधी ॻाल्हि कयो न मूंसां सिधी ॻाल्हि करियो तव्हां चवणु छा था चयो खुली साईं सरदार शाह पीपल्स पार्टी तव्हांजे केस में ओके साईं सरदार शाह मुंहिंजो महबूब दोस्त आहे ऐं साईं सरदार शाह मुंहिंजो को छड़ो इन हाणे को दोस्त कोन हुयो मुंहिंजो फेसबुक ते पुराणो ॻंढियल हुयो बाक़ी सिधी ॻाल्हि इहा आहे त हे पंहिंजा जेके प्रोजेक्ट आहिनि मिसाल तौर ते साईं सरदार शाह खे हाली हिकु पासो पाण साइड करे था पिया रखूं ग़ालिबन 2015-2014 खां वठी असां रेडियूं कंदा था अचूं त को इदारो क़ाइमु कयो ॿिली को इदारो क़ाइमु कयो सिंध सलामत वारा पंहिंजो सुलेमान वसाण हफ़ीज़ रशीद उबैद रेडियूं कंदा था अचनि हर जॻह ते ॿिली हिननि प्रोग्रामनि लाइ हिन ॿोलीअ जे हिन डिजिटाइज़ेशन लाइ कमु कयो भला असां गती खणी छा त रुदाली ऐं नोहाई हणी रुगो कुटियूं रुगो गारियूं ॾियूं रुगो तबराई कयूं पर अच्छा मां इन प्रेज़ेंटेशन जे मां जो यार आहे मुंहिंजे ख़्याल में उहो न हुजे त मां हींअर अधु हुजां साईं शबीर कुंभर आहे मुंहिंजो रूहानी गुरू आहे साईं माजिद बुरगड़ी साहिबु
उन जा लख एहसान आहिनि जॾहिं मुंहिंजे मथे ते उनजे हथ रखी चयो त मरती तूं में मां पंहिंजो पाण थो ॾिसां पियो मूंखे I feel myself on the proud. अदी मेहताब, निसार खोड़ो, साईं मुराद अली शाह, मां ग़ालिबन ॾेहा ॾेही ॿोली कॉन्फ्रेंस थी जेका सिगा वारनि कराई उन में रेडियूं कयूंसीं अलाए केतिरियूं प्रेज़ेंटेशनूं ॾिनियूंसीं MNAs ऐं MPAs खे ओके मिनिस्टर्स खे सभु हा साईं कमु त न पियो थिए न मुझे सिर्फ़ हिकु जुमिले में साईं सरदार शाह कन्विंस थिए थो चवे थो वाह जी ॻाल्हि करी थो पियो ऐं करे थो पियो सरदार शाह छड़ो लबाड़ कोन थो आणे सरदार शाह करे थो सरदार शाह जंहिं असां आइडियलिज़म त उहे दोस्त वेठा आहिनि सरदार शाह त ॾाढो रियलिस्टिक माण्हू आहे जंहिं जॻह ते आहे उते कमु करे थो पियो हाणे मिसाल तौर ते मां हिन वक़्तु टूरिज़म खे बि संभालियां थो नवादरात खे बि संभालियां थो कल्चर डिजिटल जे हिसाब सां थो कयां ऐं प्लस ॿोलीअ ते कमु थो कयां साईं सरदार शाह मुंहिंजे कुल्हे ते हथ रखी चए थो अमर जेको वणई तूं कर हुनजो एतबार आहे हुनजो यकीन आहे मां हिकिड़ी सिंपल ॻाल्हि थो कयां तव्हांजे मथां को थोरो थो करे तव्हांजे मथां को अहसान थो करे तव्हां हुनखे ॻायो बि न एॾी बेमुरवत सां थी विया हलिया तव्हां हीअं कयो तव्हां जंहिं शहर में रहो था अली मां हिकिड़ो अञा ॿिया मां ख़तरनाक मिसाल ॾियां तव्हां हीअं कयो सखर अस्पताल में अचो तव्हां को ऑपरेशन करायो हिकिड़ो डॉक्टर हिन 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 दौर में तव्हां सां पोलाइट थी तव्हांखे दवाऊं बि सॼो कुझु करे ॾे ख़र्च बि करे पाण माना सरकार मुकडी तव्हांखे प्योर आइडियलिस्टिक माहौल फराहम करे तव्हां ॿाहिरि निकिरी करे ईअं थोरी चवंदो छो त मां टैक्स भरियां थो सुठो जेको कयो तुंहिंजो कमु हो दैट्स ऑल थैंक यू सो मच बाय चवंदव या हुन सां झुकी मिली चवंदो यार तुंहिंजी वॾी महिरबानी जो हिन कल युग में तूं मुंहिंजी एॾी फेवर कई यार हाणे जेकॾहिं मां हुन सां झुकी मिली मां पंहिंजे रवायतनि मां कंदो झुकाए मां ॿाहूं ॿधांसि थो पियो त छा इहो ही कहिड़ी सोसाइटी आहे जंहिंमें तव्हां ॿियनि जे मथां तबरा त कयो इहो जाइज़ आहे पर कंहिंजी तारीफ़ न कयो ही कहिड़ी सोसाइटी आहे जंहिंमें तव्हां माण्हुनि खे गारियूं ॾियो तव्हां माण्हुनि खे ज़लील कयो तव्हां माण्हुनि खे अलाए छामो छा कयो पर जेकॾहिं मां कंहिं जॻह ते इज़त सां मां कंहिंखे मां ॻायां थो पियो त तूं छो थो ॻाए तुंहिंजो को हेॾनि मफ़ाद हूंदो त मां अॼु चैलेंज थो कयां हिन फेसबुक जे थ्रू हज़ारे लखे करोड़े सिंधियुनि माण्हुनि खे अॼु ताईं हिकिड़ो माण्हू मूंखे पैदा करे ॾियो हिकिड़ो माण्हू जेको चवे त अमर फयाज़ 17 ग्रेड जो 18 ग्रेड जे नौकरियूं छॾींदड़ माण्हू कंहिं बि हिकु रुपए ते कंप्रोमाइज़ कयो हुजे ऐं कंहिं बि माण्हू जे साम्हूं हीअं हथु टंगियो हुजे नो दिस इज माई चैलेंज एंड आई कैन चैलेंज दैट थिंग मां चैलेंज करे सघां थो छो त मां पाण क्लियर आहियां उन में जेकॾहिं सरदार शाह जी मां तारीफ़ कयां थो ऐं सरदार शाह जी मां इज़त कयां थो सरदार शाह लहणे थो सरदार शाह जी मां ज़रूरु कंदुसि ऐं उहो मुंहिंजे सिर जो साईं आहे मां कंदुसि जंहिं मुंहिंजो आवाज़ सुञा थो ऐं जंहिं हेॾो सारो इदारो ठाहे ॾिनो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे महीने खन में उहो स्टार्ट थी वेंदो आहे सो इहा ॻाल्हि कोन्हे ॿी ॻाल्हि अली फेसबुक ई तव्हांजी वाल भरी पई आहे तव्हां मूं वटि अचो फेसबुक ई ॾिसो मां कॾहिं बि मां लफ़्ज़ न आहियां इस्तेमालु कंदो मां सदाईं असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहियां मां संगत साथ खे गॾु खणंदड़ माण्हू मां कतई तौर ते इहा मूं वटि इहा मामा मामा वारी बकरी कोन्हे मां असां ई चवंदो आहियां छो त मूंखे ख़बर आहे त सॼी ॻाल्हि थो पियो पार्टियुनि जो जेसि ताईं मसइलो आहे मां ओपन थी थो ॻाल्हायां मां लिकां छो जानी मां न लिकंदुसि मां ग़लति कलामी न कंदुसि न मुनाफ़िक़त कंदुसि मौजूदा दौर में मां वरी बि हिन जेको कल्चर हले थो न पियो इन कल्चर में मां वरी मां पीपल्स पार्टी हिमायत कंदुसि मां कंदुसि छो त मां साम्हूं ॾिसां थो त सूअर वेठा आहिनि मां हुननि सूअरनि जे भेट में मां पीपल्स पार्टी तरजीह ॾींदुसि मां वोट ॾींदुसि मां पीपल्स पार्टी ॾींदुसि अनलेस हिकिड़ो को गज़ब जो माहौल जे साईं नथो छोड़े थलो मां को कोन कारतूस कोन उछलींदुसि नेवर सही जीअं असांजो हिकिड़ो दोस्त चवंदो आहे दादा मूंखे जेकॾहिं चूंड करणी पई त सभिनी खां घटि निभागे जी चूंड कंदुसि ओ इहो अंग्रेज़ी फिल्म अथव हिकिड़ो आर्गो There is best bad idea which we have got. हाँ So अच्छा हिकिड़ी ॿी बि शइ अली ज़हन में रखी छॾ I think Baudelaire जी philosophy will I think yeah हाँ Baudelaire जी न philosophy will बदीअ जा गुल हुन चयो त हीरा जेके आहिनि उहे कोयले मां निकिरंदा आहिनि
कंवल जेको आहे सो गिदले गंदे पाणी मां निकिरंदो आहे, खुशबूदार गुल जेके हूंदा आहिनि उहे बदबू ऐं भाण ऐं किन फिथ जे बनीअ मां निकिरंदा आहिनि। ईअं गज़ब ऐं ॾाह माण्हू ज़लील सोसाइटियुनि मां ज़लील धुरियुनि मां निकिरंदा आहिनि। इहा फिलासफ़ी अच मज़हब में क़ुरान में संसद लिखियल आहे त इंसान खे ग़लीस नुतफ़े मां पैदा कयोसीं। वरी इन ई क़ुरान में लिखियल आहे त तोखे तक़वा जे आला मक़ाम ख़ूबसूरतीअ जे इंतिहा ते ठाहियो वियो। बदउमीद न थियो, यादि रखी छॾियो, को बि माण्हू किथे बि मटिजी सघे थो, नाउमीद न थियो। असां ठपा हणी इनदर काइंड ऑफ तालिबान आहियूं फतवा ॾियण महिल। मां हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾियां, मूंखे ख़बर आहे दोस्त गारियूं ॾींदा पर मूंखे का बि ड्रिज न थींदो आहे। मुला जीअं मज़हब ते कंध कपनि था न, ईअं आहे न, पाण अदब ते छा था कयूं, पाण सकाफ़त ते छा था कयूं? कॾहिं सोचियो आहे? अजरक जी बिकनी ठही त सॼी सिंधी इज़त ख़तम थी वई आहे। ॾिसो असांजे ॻोठनि में माण्हू अजरक जी गोॾियूं पाए राति जो ज़ालुनि सां कोन था सुम्हनि। हे छा आहे? कहिड़ो कल्चर आहे? अले कंहिं चयो बसि तव्हां ॻाल्हि मां ॻाल्हिड़ा ठाहे अले छा छा करे छॾियो। हे कहिड़ी तमीज़ आहे? तव्हां कल्चर खे एतिरो टैबो कल्चर खे ठाहे छॾियो जो कल्चर माफ़ी जो हिसो न थी सघे। अर्ज़ु ॿुधो त भला चवंदा आहिनि त बाबा ॿोली रिवायत ऐं तहज़ीब सां महबत कजे, छा अक़ीदत बि कजे? अदा जानी अक़ीदत तेतरी कयो जो मां तव्हांजी अक़ीदत खे न तंग कयां। मां हिकिड़ी छोकिरीअ सां मां प्यार थो कयां, मां सुभाणे डंडो खणी मां तो वटि अची बीहां त न, जंहिं छोकिरीअ सां मां प्यार थो कयां तूं उनखे ई ख़ूबसूरत सम्झ। इहो अजीब क़िस्म जो ड्रामो आहे। असांखे हाइपर रियलिटी में रहायो वियो आहे। इनखे थोरो असां जंहिं मामले ते ॻाल्हायूं पिया इन ते लागू कयो न, जेको हमरा चए थो त जंहिं छोकिरी सां महबत कयां थो उनखे तो मूंखे थोरो ॻाल्हाइण ऐं सम्झण थो घुरां न, ऐं एतिरो तव्हां वांगुरु ज़हीन कोन आहे, सम्झण थो घुरां। न मां ज़हीन न आहियां जी। हा त कीअं इहो इनखे तव्हां ॻंढियो कीअं था पंहिंजे मौज़ू सां? त जेको हिकिड़ो हमरा चए थो त बाबा जंहिं छोकिरी सां महबत थो कयां तूं उनखे सोणो बि न चओ। मां हिकिड़ी ॻाल्हि चवां जी, हॉलीवुड मिस्र जे इन्हनि पैरामिड्स ते घणियूं फिल्मूं ठाहियूं आहिनि। मम्मी, मम्मी 2, रिटर्न ऑफ मम्मी, एडवेंचर्स ऑफ मम्मी। सॼी दुनिया में इजिप्ट जे इन्हनि पैरामिड्स ते केतिरी सेंसिटाइज़ थियल आहे। Everybody knows that what are the pyramids and what are the adventures of Egypt. Yeah? Am I right? ठीक है। ओके। अच्छा, सॼी दुनिया में चाइनीज़ ट्रेडिशंस ते केतिरियूं मूवीज़ ठहियूं आहिनि। चाइनीज़ इलाज केतिरा थिया आहिनि, उन्हनि ते मूवीज़ केतिरियूं ठहियूं आहिनि, आहे न? सिंध ते छो नथियूं ठहनि? मोहन जो दड़ो भेते आहे न। सुठो सवाल आहे। सुठो सवाल कयो न, 5000 साल पुराणो, इन करे जो तव्हां कॉपीराइट कयो आहे ओ माय गॉड फिल्म वांगुरु। ओ माय गॉड में जीअं पंडितनि भॻवान खे कॉपीराइट कयो, ईअं तव्हां सिंध जे सकाफ़त खे कॉपीराइट करे तव्हां तय कयो आहे त को ॿियो इस्तेमालु न करे, ऐं जेकॾहिं करे त असांजी मर्ज़ीअ सां करे। अच्छा, इन में हिकिड़ो आउं पंहिंजो नुक़्तो करणु थो चाहियां। हिकिड़ो मुंहिंजो नुक़्तो आहे, छो त मुंहिंजी मेमोरी ॾाढी स्लिपरी आहे, मूंखां ॻाल्हि ज़हन मां निकिरी वेंदी आहे। ॿ शयूं, मोहन जो दड़ो जंहिंखे असां बेंच मार्क ठाहे दावा था कयूं, ॿी दावा था कयूं दादा 5000 साल पुराणी असांजी तहज़ीब आहे, असीं हिन जा वारिस आहियूं। नंबर 1, उनखे ॻोल्हे बि असां कोन लधो, कंहिं धारे लधो। नंबर 1। ॿियो अचूं था जंहिं ते जंहिंखे असां फिक्री इमाम था चऊं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उन जे कम खे बि एक्सप्लोर असीं न करे सघियासीं, को ॿाहिरि जो माण्हू अची बीठो। इख़लाक़ियात जो जेकॾहिं मयार इहो हुजे त पोइ उन खां पोइ असीं पंहिंजे पाण खे वॾी क़ौम बि तसवुर था कयूं, 5000 साल पुराणी क़ौम आहियूं, ऐं हिन वक़्तु मौजूदा दौर ते जेको असांजो कम्बिनेशन आहे क़ौम जो, उन में त कोई 17 त असांजा जेके क़बीला आहिनि उहे अलॻि क़ौमूं आहिनि। इन जी बुनियाद ते असां में त का इख़लाक़ी ज़रूरत ई कान्हे, असां में का इख़लाक़ी हैसियत ई कोन्हे जंहिं ते असां बीह चऊं त न असां कुझु कंदासीं।
खुले नमूने सां ॻाल्हायां। हा खुले नमूने सां तव्हां ॻाल्हायो, तव्हां घटि ई कंदव कोन। 1500 साल खां वठी तव्हां हिन भोगना में आहियो। मोहम्मद बिन कासिम जेको हिते आयो, मोहम्मद बिन कासिम जीअं ई हिन जॻह ते आयो त मोहम्मद बिन कासिम जूं हिकिड़ियूं रवायतूं इहे मिलनि थियूं, कुझु क्लूज़ अहिड़ा बि आहिनि त हितां अंदरां बि कुझु सॾ थिया मोहम्मद बिन कासिम खे। ब्राह्मण कोन मुस्लमान थियो, वैश्य थिया, खत्री थिया, शूद्र थिया, ॿुध थिया, मौक़नि जे तलाश में। ऐं 1400 साल गुज़रिया आहिनि इन हमले खां वठी असां आइडेंटिटी क्राइसिस जा शिकार रहिया आहियूं। यादि रखी छॾिजांइ अली, सिंध जे मथां ख़तरनाक वक़्तु टे आया ई त इहो हिकिड़ो महा वॾे में वॾो कापारी धकु लॻो जॾहिं तव्हां ॿोलीअ तां हथ खयां। अॼु मां हिकिड़ी मज़े ॻाल्हि थो पियो ॿुधायां, अॼु BBC ते रिपोर्ट आई थी त हाणे सऊदी अरब में जिन्सी ॻाल्हियुनि ॿोलियुनि खे एब नथो सम्झो वञे। मज़े ॻाल्हि थो ॿुधायां, अञा हैरान कन ॻाल्हि ॿुधायां, मां हिते जे सभिनी ॿोलियुनि ते जेतिरो मां तहक़ीक़ कयां थो पियो उन में जिन्सी उज़वनि, जिन्सी अमल ऐं जिन्सी इन तौर तरीक़नि ते जेके सभ खां वधीक लफ़्ज़ हुया हिन ॿोलीअ में हुया, अॼु सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ बचियो आहे जेका गार। 1400 साल थिया आहिनि असां पंहिंजे ॿोलीअ जो मोकारो मले ॿोलीअ खे डिडक्ट करे न हिते अरबी रिप्लेस कंदा आया आहियूं। मां बुर्लो हां, मां कोशिश कंदुमि त मां पंहिंजी नुख आबा अजदाद अबू जहल सां मिलायां, अबू लहब सां मिलायां, अब्दुल बिल गदीर सां मिलायां, धूड़ सां मिलायां, छाईअ सां मिलायां। मां इहो न चवंदुमि त मां हिन धरतीअ जो सन ऑफ सॉइल आहियां, बिकॉज़ आई एम द पेशेंट ऑफ आइडेंटिटी क्राइसिस। हिन धरतीअ ते 1947 खां पोइ तव्हां वटि जेको मूल लॾो हुयो हिंदू जात जो, उहो लॼायो तव्हां, असां लॼायोसीं। को शर्म आहे, हया आहे, हिजाब आहे, जेको बि असां पाण लॾायोसीं इन्हनि खे। ऐं उन खां पोइ जेको क्लास बचो तव्हां असां, ठीकु, उहे त थियासीं मरीज़ कम्प्लेक्स जा, असां वटि को बि सच कोन्हे, सभु सच इम्पोर्ट थिया आया। लिहाज़ा असां वटि ज़ीनो फाइलिंग पैदा थी। ज़ीनो फाइलिंग अंग्रेज़ी नफ़्सियात में उनखे चइबो आहे जो धारे खे इज़त ॾियणु, पंहिंजे खे ज़लील करणु। 1400 सालनि खां जेको आइडेंटिटी क्राइसिस जो शिकार माण्हू रहियो आहे उन त धारे खे इज़त ॾिनी आहे न। हाणे दिलि में न कजांइ, सिंध जा जेके बि महा हीरोज़ आहिनि उहे हीरोज़ तूं चिताए ॾिस अली, केतिरा हीरोज़ जेके आहिनि उहे ठेठ दराविड़ी समाटी आहिनि, न मिलंदई। 90 हीरोज़ 100 हीरोज़ कढंदे 2 तोखे हितां जा मिलंदा, 98 उहे ॿाहिरियां मिलंदा। बिकॉज़ वी लव फॉरेनर्स, बिकॉज़ वी लव अदर पीपल जेके ॿाहिरों आया, जिन असांखे ॾंडो आहियो। नफ़्सियात वारे जेको कम्प्लेक्स जो माण्हू आहे, जेको परेशान में उहो थो इहो करे हरकतूं। असां पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणी वेठा आहियूं, हाणे क़बूल करण लाइ तयारु न आहियूं, छो त हर हिकु वटि जीअं पोड़ो थो थिए त हुनखे तकलीफ़ थी अचे, यार मरी वेंदुमि हलियो पोइ मुंहिंजो छा थींदो। टच न पिया कयो आइडेंटिटी क्राइसिस जी, त आउं ॻाल्हि कंदुसि। जेकॾहिं आउं ज़ाती तौर ते पंहिंजो मिसाल ॾियां त आउं आइडेंटिटी क्राइसिस जो शिकार थी सघां थो। छो त आउं सम्झां थो त मुंहिंजी आइडेंटिटी ही धरती आहे, ही मुल्क आहे, पर मुंहिंजो जेको माज़ी आहे उहो मूंखे छिकींदो त न बाबा तूं त हिते जो आहीं कोन, जीअं तव्हां ॻाल्हि कई हल भॼी इराक जी ॿियो। पर हिकिड़ो ॿियो जेको हिन कम्यूनिटी जो असुल क्लास हो जेको हिते रहंदड़ हो, उन ते भला जबर बि हिकिड़ो फ़ैसिला कोन मुहरिक कोन हो। चई सघे थो, चई सघे थो, मां तव्हां डंडे जी ॻाल्हि वञाई कई न, नथो। डंडे जी जेका तव्हां ॻाल्हि जबर कई, त ॾिस ॻाल्हि ॿुधो न, जबर त हुयो न, उहो जबर ॿिन्ही शक्लनि में थींदो आहे न। माइक टाइसन, मां हिकु नंढड़ो मिसाल ॾियां, तव्हां असां हुन दुनिया में था रहूं जो माइक टाइसन खे उहा छोकिरी जेका राति जो गॾु सुती अथसि, गॾु हुननि सेक्स परफॉर्म कई आहे, ॿिए ॾींहं ते सुबुह जो उहा माई थी वञे, कोर्ट में पहुचे त हिन राति मूंसां मुंहिंजे, ठीकु आहे मां पंहिंजी मर्ज़ीअ सां न सुतमि, पर सवाल ते हिन मूंखे कन्विंस त कयो न, हिन पंहिंजे दलीलनि जो डंडो खणी मुंहिंजे मथां मूंखे राज़ी त करियो न हलियो, मुंहिंजो ख़्यालु न हो, पर हिन कन्विंस कयो, लिहाज़ा ॾोहारी आहे। तव्हां जेको जेको इज़हार जे आज़ादी जे दौर में रहो था हुन में कन्विंस करण बि त डंडो आहे। भाई हिकिड़ो माण्हू चाहे नथो, मां ज़ोरीअ मां वञी हुन मथां डंडो खणी थोरो तव्हां सां इख़्तिलाफ़ थो कयां, जेकॾहिं डंडो इस्तेमालु था कयो त तव्हां कन्विंस कोन था कयो, मूंखे मजबूर था कयो। जी, कन्विंस माना राज़पो, डंडे में राज़पो कोन्हे, तव्हां मजबूर था कयो।
दलीलो बि ॾंडो थींदो आहे, दलीलो बि ॾंडो थिए थो। हा, किन हालतनि में थींदो आहे। सुकरात अचे थो पियो, मशहूरु वाक़ियो आहे। हिकिड़ो बादशाह पंहिंजे कुते सां गॾु शहज़ादो वठी थो अचे, शहज़ादे चयसि परे थी वियो, सुकरात चयसि मां साबित थो कयां त तूं हिन कुते जो पुटु आहे, दलीलनि सां। ऐं सुकरात दलीलनि सां साबित कयुसि जॾहिं त कुते जो पुटु न हो। जानी न आहे। न मां अॼु शयूं वटि सम्झो। इन ते थोरो खुली ॻाल्हायो, छो नथा ॻाल्हायो त बाबा 90 में असांजे मुआशिरे में इहो चयो वियो त बाबा जेको करणु असीं हींअर वञूं पिया असां पंहिंजे ओलहे पासे, इहा असांजे बचाव जो वाहिद रस्तो इहो आहे, ऐं दलीलनि सां। ऐं अॼु जंहिं नहज ते असां बीठा आहियूं उहे हालात दलीलनि सां असांखे इहो साबित पिया कनि त जेका शइ उहा उन वक़्तु दलीलनि सां सची साबित थियल हुई, कूड़ी हुई। हो रहेगा कुछ न कुछ घबराएं क्या। हाँ, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। बिल्कुल। अच्छा, हाणे थोरो इन जेको तव्हां इंस्टीट्यूशन ठाहियो आहे, उनजो असुल नालो छा आहे? अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट फॉर लैंग्वेज इंजीनियरिंग। अच्छा, इहा को एजुकेशनल इंस्टीट्यूट आहे या को सिर्फ़ इदारो आहे जंहिंमें इहा रिसर्च लेबोरेटरी आहे। इन में लैंग्वेज इंजीनियर वेहंदा ऐं जेका जदीद कंप्यूटेशनल प्रोसेस आहे, जीअं मसलन हरफी प्रोसेस आहे, वरी आवाज़ी प्रोसेस आहे, वरी रोबोटिक आहिनि, ताकि इहो सॼी ॿोलीअ खे पाण अहिड़ो करे छॾियऊं जो जेके बि दुनिया जा वॾे में वॾा कंसोर्शियम्स आहिनि, जीअं गूगल आहे, माइक्रोसॉफ्ट आहे, मेक आहे, या इन फ्यूचर जेके बि अचण वारा आहिनि, उहे सभु जो सभु सिंधी ॿोलीअ खे ओन कनि ऐं सिंधी ॿोलीअ खे बछड़ो हिकु कोड दाख़िल कनि त सॼो प्रोग्राम हुन में दाख़िल ऑटोमेटिक थी वञे, हुनजे लाइ सॼो एटमॉस्फेयर अहिड़ो जनरेट करे छॾियऊं। सही। त इन में हिकिड़ो ॿियो बि अॼुकल्ह जेको मुहरिक इस्तेमाल थो थिए, मुंहिंजी तस्दीक कजो, आईटी जो माण्हू कोन्हे, तव्हां हिनखे बहितर सम्झी सघो था। हिकिड़ी त डिजिटाइज़ेशन जेको तव्हां कयो पिया ऐं ॿोलीअ खे हिन फ्रेमवर्क में आणियो पिया। ॿियो आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, उन ते बि को कमु थिए पियो? आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॾिसो, तव्हां माना ईअं ई आहे त जीअं तव्हांखे वञिणो आहे, तव्हां कराचीअ खां वञो था पिया पेशावर, ठीकु आहे, तव्हांजी अल्टीमेट डेस्टिनेशन पेशावर आहे, त ज़ाहिर आहे तव्हां सॼियूं शयूं पास कंदा वेंदव न। आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन ई फील्ड जी अॼुकल्ह माना सम्झो त टॉप प्रोग्रामिंग आहे। रोबोटिक इंजीनियरिंग इहा ई आहे। LSTM लॉन्ग शॉर्ट टर्म मेमोरी, या अञा इनखे ॿियो लफ़्ज़ हो था ॾियनि नालो न्यूरल नेटवर्क। जीअं हाणे फेसबुक ते न्यूरल नेटवर्क गुज़िरियल साल खां शुरू थी वियो आहे, गूगल 3 साल थियो आहे न्यूरल नेटवर्क ते थो हले। न्यूरल नेटवर्क खे तव्हां ईअं सवलो सम्झो, मिसाल तौर ते तव्हां क्रोम ब्राउज़र खोलियो वेठा आहियो, तव्हां हिकिड़ो टैब खोले, तव्हां उन ते हिकिड़ी मिसाल तौर ते तव्हां टूथपेस्ट सुठी तलाश करणु चाहियो आहे, ठीकु आहे, बेस्ट टूथपेस्ट। हाणे जस्ट तव्हां कीवर्ड जीअं इस्तेमालु कयो त गूगल पंहिंजे ब्राउज़र में तव्हांखे सुठियुनि टूथपेस्टुनि जूं लिंक्स ॾियणु शुरू कंदी। फेसबुक बि साइमल्टेनियसली ॿीं टैब ते खुलियो पियो आहे। फेसबुक जी कुकीज़, फेसबुक जी प्रोग्रामिंग सम्झे थी त अली ज़ुल्फी पेस्टुनि जी तलाश में आहे। नतीजतन छा थींदो त जीअं ई तव्हां होम फीड ते था अचो त वरी फेसबुक ते वरी टूथपेस्टूं शुरू थी वञनि, उन जा इश्तिहार शुरू थी था वञनि। इहो आहे LSTM, इहो आहे न्यूरल नेटवर्क, ऐं इहे सभु जो सभु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा ई हिस्सा आहे। राइट। न हाणे इनखे थोरो आउं पंहिंजे ज़बान में सम्झणु चाहियां थो। जेकॾहिं आउं हिकिड़ी जीमेल जी आईडी ईमेल ड्राफ्ट थो कयां जीमेल ते, ठीकु आहे साईं, गूगल जी, उन ते जीअं ई आउं ड्राफ्ट करणु शुरू थो कयां हिकिड़ो जुमिलो, त हिकिड़े ख़ासि पॉइंट ते पहुचण खां पोइ मूंखे हू ऑटोमेटिक मथां अचे थो, ऑटोमेटिक बाक़ी मांदा जुमिले जो ऑप्शन ॾिए थो। इहो बि हिकिड़ी आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो क़िस्म आहे, आउं सम्झां थो। बिल्कुल छा न्यूरल नेटवर्क ई हुई। सिंधी में जे इन इदारे में इहो कमु थींदो? त बाबा मूं लिखियो जी, हाणे इनखे सवले नमूने सां सम्झे न, असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते जेको एंड्रॉइड जो जेको सिस्टम आहे, स्विफ्ट की बर्तानिया जी कंपनी आहे, उन सां गॾु मां कमु कयो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी बुनियादनि ते सिंधी कीबोर्ड डेवलप कयोसीं। हैरान कुन ॻाल्हि थो पई ॿुधायां अली ज़ुल्फी, त उन कीबोर्ड में शाह जो रिसालो सॼे जो सॼो कल्याण आडवाणीअ जो तरतीब कयल, ऐं इन सां गॾो गॾु 4400 लॻभॻि पहाका, इन सां गॾो गॾु 5000 खनि जुमिला अॻुवाट अहिड़े नमूने सां असां हुन में भरे छॾियासीं जो हाणे जो तव्हां उन कीबोर्ड ते तव्हां लिखंदव, जेकॾहिं फर्ज़ कयो अस्सलाम, त मथां ऑटोमेटिक अची वेंदो अलैकुम।
हा 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 तव्हां हा तव्हां हक़ु लिखंदो ऑटोमेटिक मथां अची वेंदो मौजूद। स्मार्ट ठीकु कीबोर्ड। त स्मार्ट एग्जैक्टली। त ऐं इन में इहो हिकिड़ो जेको ॿियो बि ऑप्शन आहे त हू मसलन अंग्रेज़ी में त आहे, सिंधी में तव्हां खां पुछंदुसि त बाबा जेकॾहिं तव्हांखे को लफ़्ज़ लिखणो आहे, तव्हां सिर्फ़ु कीबोर्ड ते हथ घुमायो त हुनजो आर्टिफिशियल ब्रेन इन खे कैप्चर करे तव्हांजी स्वापिंग ऑप्शन ईंदो स्वापिंग लफ़्ज़नि जा, बिल्कुलु बिल्कुलु जेके स्वाइप स्वाइपिंग था कयो थी कयो। वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ईअं हा, ईअं बिल्कुलु सही था इहो चओ। कमु थिए पियो। अच्छा, हाणे अचूं था मक़सद जी ॻाल्हि ते। त इन्ही इंजीनियरिंग इंस्टीट्यूट में, लैंग्वेज इंजीनियरिंग इंस्टीट्यूट में तव्हांखे इंटर्नशिप्स ऑफर कंदो असांजी यूनिवर्सिटी सां? बिल्कुलु 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 इहो प्रोग्राम केतिरी में फंडिंग हिसो आहे। केतिरी फंडिंग आहे इन्ही इंस्टीट्यूट वटि सालाना जेको तव्हां फिल इंटर्नशिप्स वक़्तु ऑफर फिल कंदा? वक़्तु फिल वक़्तु मां चई नथो कुझु सघां, छो त दिस इज़ इन अंडर फाइल्स। ऐं केतिरनि सालनि में तव्हां सम्झो था त इहो रेडी थी वेंदो? छो त हाणे जेका असांजी ऑडियंस ॿुधे पई, हुन में जेका यूथ आहे उनजे ॾे इहो पैगाम वञणु घुरिजे, बाबा हीउ ऑप्शन अथव। मुंहिंजे ख़्याल में हिन साल जे मथे महीने में ई प्रोग्राम शुरू थी वेंदो हलियो पंहिंजे नमूने सां, ऐं 2020 खां फुल फ्लेज कमु करणु शुरू करे छॾींदो। ऐं इंशाअल्लाह ताला 2021 या 2020 जे बजट 2020-2021 जे बजट खां पोइ असां इंटर्न शुरू करे छॾींदासीं। ओके। यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स कंदा बिल्कुलु। कहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ तव्हां एफिलिएट करण जो इरादो रखो था, स्लोली एंड ग्रेजुअली, या सभिनी खे ई तव्हां एफिलिएट कंदो? सभई आईटी ॾिसो, हिकिड़ो वॾो जेको अली जेको वॾो प्रॉब्लम आहे उहो इहो आहे त इहे सभु जो सभु यूनिवर्सिटीज़ खे कोर्सेस जेके आहिनि से कंपाइल करे ॾिए थो पियो हेक, HEC, हायर हा एजुकेशन हा कमीशन। ऐं हा हेक में कंहिं बि जॻह ते इहा ॻाल्हि कोन्हे रखियल त लैंग्वेज इंजीनियरिंग का फील्ड थींदी आहे, लोकलाइज़ेशन का फील्ड थींदी आहे। लिहाज़ा तव्हां उन वक़्तु था पिया ॻाल्हायो, चयो त तव्हांजे हेक में बि इहो तस्वर न आहे, ठीकु आहे। पर असांजे लाइ ओपन ऑप्शन आहे त जेके कंप्यूटर साइंस जा, सॉफ्टवेयर इंडस्ट्रीज़ जा जेके ॿार निकिरंदा, उन्हनि जी हिकिड़ी टेस्ट, माना हींअर ताईं SOP जेको असां दिमाग़ में ठाहियो आहे, हिकु त इहो आहे त उहे सेंसिटाइज़ थियल हूंदा त असांजूं ॿोलियूं हिन जदीद दौर में अचणु खपनि, नंबर 1। नंबर 2, मां सम्झां थो त इहो जीअं इंडिया में एग्ज़ैक्टली जीअं इंडिया कमु करे थो, एग्ज़ैक्टली असां उन ई पैराडाइम ते असां कमु करणु चाहियूं था पिया। त ॿार ईंदा, ॿार टेस्ट में वेहंदा, जेको कामयाबु वारो वेहंदो उनखे असां साल लाइ असां पाण वटि रखंदासीं। उहो सॼो उन प्रोसेस में निकिरंदो, ऐं जॾहिं उहो निकिरंदो सर्टिफाइड थी निकिरंदो, ऐं उनखे शेल ॾिस। अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, पाण जॾहिं चऊं था त 2025 या 2030 खां पोइ हे करंसी लेस सोसाइटी में था वञूं, ठीकु, तंहिं वक़्तु ज़ाहिर आहे तव्हां करंसी लेस सोसाइटी जो मक़सदु कतई कतई इहो कोन्हे त दुनिया जे सभिनी माण्हुनि खे तव्हां लिटरेट करे छॾींदव, न आहे, पर तव्हां उनखे यूज़ करे छॾींदव, ऐं यूज़ ज़ाहिर हुनजे ॿोलीअ में कंदव। ईअं आहे न, अॼु नादरा जे कार्ड ते सिंधी लिखिजे थी न, ईअं आहे न। त लिहाज़ा जॾहिं असांजो हिकिड़ो चाचो खावंद बख़्श जॾहिं कंहिं बि ATM जे साम्हूं वेंदो त हुन सां सिंधीअ में ॻाल्हाईंदो न, छो त कार्ड बि ख़तमु थियण वारो आहे। हाणे बायोमेट्रिक अची वियो आहे, सुभाणे अखि ईंदी, अखि जो तारो नज़र ईंदो, ठीकु, हो चवंदो, मशीन हुनखे सिंधीअ में की न अंग्रेज़ीअ में पुछंदी त हाउ मेनी रुपीस यू नीड, हो हुनखे सिंधीअ में चवंदी, खावंद बख़्श छा हाल आहिनि, घणा पैसा खपनि, या खावंद बख़्श छा हाल आहिनि, कंहिंखे घणा पैसा थो मोकिली, हो सिंधीअ में ॻाल्हाईंदुसि। लिहाज़ा कॉर्पोरेट इंडस्ट्रीअ जो को ईमान कोन्हे, कॉर्पोरेट इंडस्ट्री ॾिसंदी आहे मुंहिंजो कस्टमर किथे आहे, एग्जैक्टली, ऐं उन कस्टमर जे ॿोलीअ, कस्टमर जे नफ़्सियात ते हलंदो आहे। लिहाज़ा हिन जे लाइ मुस्तक़बिल तमामु घणो ख़ूबसूरत फैलियो पियो आहे। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह सिंध पाकिस्तान में वाहिद सूबो थींदी जो इन फील्ड में पहिरियों कदम थी रखे, ऐं इहो इहो मुंहिंजो यकीन सुवाल हुयो, रखजांइ पर तव्हां जवाबु ॾेई छॾियो। इहो माना सिंध पहिरियों इहो इनिशिएटिव खणे पई। पहिरियों आहे, सुभाणे पंजाबी कंदा, परीहं KP वारा कंदा, पोइ बलोचिस्तान कंदा, जेको बि दुनिया जहान में हिन खे लोकलाइज़ करणो पवंदो, सभु शयूं न कंदा राइट त हे हिन जो कैपिटलिज़म साॻियो ई ई रहंदो। अच्छा, हाणे जेका बि यूथ आहे उहा जॾहिं तव्हांजे इन इंस्टीट्यूशन मां इंटर्नशिप्स वठे थी, त उहो उनजी जेका प्रोडक्ट हूंदी उहे IT जा हूंदा या कीअं उनखे कीअं ॿुधायां त हुनजो एक्सपर्टीज़ छा में हूंदी? हूंदा IT जा ई हूंदा, कंप्यूटर साइंस जा ई हूंदा, न, उन्हनि पर खे पोइ हिकिड़ो उनखे लिंग्विस्टिक्स सां कीअं ॻंढींदव? ॾिसो, लैंग्वेज इंजीनियरिंग जो मक़सदु सिंपल इहो आहे त तव्हां कंप्यूटर साइंस में पंहिंजी ॿोली दाख़िल था कयो। इट मीन यू आर ट्रेनिंग टू द कंप्यूटर। तव्हां कंप्यूटर खे, कंप्यूटिंग प्रोसेस खे तव्हां पंहिंजी ॿोली जी ट्रेनिंग ॾियो था पिया, ठीकु आहे। हाणे उन प्रोसेसिंग खे सम्झण जो जेको लैंग्वेज इंजीनियर हूंदो, हाणे इहो ज़हन में रखी छॾिजांइ,
मसलन मां इहो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां घटि में घटि इहो चई सघां थो पियो त माना गूगल जो हींअर पाकिस्तान में सिलेक्टेड लिंग्विस्ट आहियां मां, जेको माना गूगल सां यको प्रोग्रामिंग कयां थो। तव्हां अॼु बि अमर फयाज़ प्रोफेशन तव्हां गूगल में लिखो त गूगल पाण ॿुधाईंदो त असांजो लिंग्विस्ट आहे, ठीकु आहे। एक्चुअली छा आहे, जेको हींअर ताईं सॼी दुनिया में भुल पई थिए, नंढो मूं वॾी ॻाल्हि थो कयां, थोरो हली ख़्याल सां ॿुधजे ऐं दोस्तनि खे मां चवंदुमि थोरो हिन ॻाल्हि खे सम्झिजो। अॻे छा थींदो त जेको कंप्यूटर प्रोग्रामर हूंदो उनखे ख़बर न हूंदी त विजन छा आहे, उहो जस्ट प्रोग्राम ठाहींदो हुयो, ठीकु। उन जा सोशल कॉन्सिक्वेंसिस छा आहिनि उन का ख़बर ई न आहे। वेब जो बि दौर हूंदो, वेब हिकिड़ो जेको मोबाइल जे ॿिनि स्क्रीन ते अॻे WAP जेका प्रोटोकॉल में हलंदियूं हुयूं, लिहाज़ा घणा गंद थिया, स्कैमिंग थी, सॼी शइ थी, पर उन सभु प्रोग्राम कंहिं ठाहिया हुआ? सॉफ्टवेयर इंजीनियर, जंहिंखे वरी सोशलॉजीअ जी ख़बर न हूंदी हुई, ठीकु। तव्हां अॼु माइक्रोसॉफ्ट जे ऑफिस में वञो, तव्हांखे सोशलॉजिस्ट बि मिलंदा, लिंग्विस्ट बि मिलंदा, कंप्यूटर प्रोग्रामर बि मिलंदा। सोशलॉजिस्ट ॿुधाईंदो आहे त समाज खे कहिड़नि प्रोग्रामनि जी ज़रूरत आहे जो हिनजी नफ़्सियात मटिजे, डेवलप कनि, उहो सोशलॉजिस्ट खे ख़बर आहे। डन। कंप्यूटर प्रोग्रामर खे ख़बर न आहे, वो जस्ट प्रोग्रामिंग कंदो आहे, कोडिंग जो मास्टर आहे, पर उनखे माण्हुनि जी नीड असेस जी ख़बर न आहे त माण्हुनि जी ज़रूरत कहिड़ी आहे। लिहाज़ा सोशलॉजिस्ट हुजणु ज़रूरी आहे। ॿियो ॿोलीदान, लिंग्विस्ट, इहो बि हुजणु ज़रूरी आहे ताकि ख़बर पवे त हिन लफ़्ज़ खे कीअं उचारबो आहे। मिसाल तौर ते मौजूदा दुनिया में जिते FME ऐं PT पंहिंजो चैनलनि जो ज़िक्र आहे, अॼुकल्ह असांजी ॿोलीअ जो ॾचो इहो आहे, मुंहिंजो दिलि परेशान आहे, अॼु जो मौसम ॾाढो भलो आहे। अरे ज़ालिम, अॼु जो मौसम कीअं थींदो आहे? आहे का अकाउंटेबिलिटी? मुंहिंजो दिलि, अच्छा, किताब किताब किताबूं, अजरक, अहिड़े क़िस्म जूं अलाए केतिरियूं असां रोज़ ग़लतियूं था कयूं। हाणे जेकॾहिं हिकिड़ो जेको कंप्यूटर जो प्रोग्रामर जे मथां लिंग्विस्ट न वेठो हुजे, जंहिंखे ख़बर ई न हुजे, उहो ठप 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 करे पंहिंजे अजीब ग़रीब क़िस्म जो वेठो हणंदो। मसलन हाणे लॉग इन, लॉग आउट, ईमेल, इन जा तव्हां सिंधीअ में छा कंदव? हुन लिंग्विस्ट खे ख़बर पवंदी त कहिड़ो उहो ई लफ़्ज़ इस्तेमालु करिणो आहे, कंहिंजो तर्जुमो करे सघिजे थो पियो। लिहाज़ा लिंग्विस्ट बि हुजणु खपे। पोइ आहे कंप्यूटर प्रोग्रामर। लैंग्वेज इंजीनियर जो फ़ाइदो इहो आहे त उहो लिंग्विस्ट बि हूंदो आहे, कंप्यूटर प्रोग्रामर बि हूंदो। एग्जैक्टली। पोइ जेको लैंग्वेज इंजीनियर तव्हांजे इंस्टीट्यूट मां निकिरंदो, उन जी मेन ॿोली सिंधी हूंदी, उर्दू बि हूंदी, सिंधी बि हूंदी, सराइकी बि हूंदी, पंजाबी बि हूंदी, सभिनी ॿोलियुनि जी सिखिया। मुंहिंजो विजन अली ज़ुल्फी नंढो न आहे, ऐं साईं सरदार शाह खे ख़बर आहे। असां जॾहिं मोहन दड़े जी ॿोली जी ॻाल्हि था पिया कयूं त असां छो हिकिड़े हिन मौजूदा सिंध जे नक्शे ते था ॻाल्हायूं? Why we are not thinking to Nepal? We must own the whole language of South Asia. तॾहिं तव्हां पंहिंजे ॿोली जा खुर पेर लहंदव। मां पंजाबी खे बि ऑन कयां थो, मां सराइकी खे बि ऑन थो कयां। सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे उर्दूअ जो पहिरियों वेब एम्बेड प्रोग्राम मां ठाहियो हुयो। हालांकि उर्दू मुंहिंजी का मादरी ॿोली त कोन्हे। पंजाबी जे शाहमुखी इहो ॿुधायो त इहो जेको यूनिक इनिशिएटिव आहे, मूंखे त यूनिक इन जे करे लॻे थो जंहिंमें तव्हां इहे एस्पेक्ट सभई ॿुधाया आहिनि। ग्लोबली इहो ट्रेंड केतिरो घणो आहे या कोन्हे एतिरो घणो? न, लैंग्वेज इंजीनियरिंग तमामु घणो, तमामु घणो। किथे किथे कम थिए पियो तव्हांजे ख्याल में? हा बिल्कुलु, माना सॼी दुनिया मुल्कनि, ईरान पाण सिर्फ़ु माना तव्हां अमेरिका जी त इन करे या बर्तानिया जी इन करे ॻाल्हि नथा कजो, उते लैंग्वेज इंजीनियरिंग कंप्लीटली अंग्रेज़ीअ में आहे, ठीकु आहे न। पर पाण आस पास में पाकिस्तान में वेही ॾिसूं था पिया, तव्हां वञो ईरान में, ठीकु आहे, ईरान जे एयरपोर्ट ते लहो या कंहिं ट्रेन ते लहो, कंहिं बि ऑफिस में वञो, तव्हांखे कंहिं बि विंडो जो सरफेस जेका इंटरफेस लैंग्वेज IU या UI सां ॾिबी आहे, उहा अंग्रेज़ी न मिलंदी, फारसी मिलंदी। आई सी। कंप्यूटर जी जेका ॿोली आहे फारसी आहे। साइमल्टेनियस तव्हां हेॾे वञो हलिया भला, हींअर जेको इंडिया वारनि जेको मथे जेको शटल हाणे मोकिलियो आहे, हिनजी तव्हां कमांड लैंग्वेज तव्हां ॾिसो, यूट्यूब ते खोले ॾिसो, सॼी हिंदीअ में अथनि। आई सी। भई पाकिस्तान जा इहो छड़ो असां सिंधियुनि सां मसइलो न आहे, इहो पाकिस्तान जो मसइलो आइडेंटिटी क्राइसिस आहे न। 7% माण्हुनि खे सॼी दुनिया, सॼे चइनी सूबनि जे मथां मड़नि था पिया त भई तव्हां उर्दू ॻाल्हायो। अड़े बाबा ॻाल्हायूं था, पर यार असांजी माउरुनि जी ॿोलियूं छो था खसियो? तव्हां छो न था हिनखे नेशनल कयो? छो न था हिन सतह ते पहुचो? अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, उन नाम चामिस्कीअ जो मां इंटरव्यू ॾिठो हिन लाइव पियो हले,
नाम चामिस्कीअ चयो दुनिया में हींअर सभ खां वधीक ख़तरो अंग्रेज़ीअ खे आहे। आई सी हुनजो इहो कीअं चई अंग्रेज़ीअ खे अॻे हूंदा 3 स्टैंडर्ड लहजा, हाणे इहा आहे त आयरलैंड में बि जेको ॻाल्हाए थो उहो आयरिश अंग्रेज़ी थो ॻाल्हाए, लिहाज़ा अंग्रेज़ी हींअर टुटी फुटी फ्रेगमेंटेड थी वई आहे। इन करे अंग्रेज़ी खे वॾो ख़तरो आहे, अंग्रेज़ी पंहिंजी सुञाणप लूज़ कंदी थी वञे। मां चयो यार ॻाल्हि रवाजी थो करे पियो। सो जेकॾहिं हिकिड़ी पाकिस्तान में मज़े थो ॻाल्हि ॿुधाए, पाकिस्तान में क़ौमी ॿोली उर्दू आहे, रियासती ॿोली उर्दू आहे। यकीन कंदे उर्दू ॿोलीअ खे सिर्फ़ु पाकिस्तान में ख़तरो थिए। मथां को दोस्त चवे त मां छा थो कयां, भई कराचीअ जे तव्हां कंहिं बि एरिया में कराचीअ जे माण्हुनि खां ॻाल्हायो त सही उर्दूअ में, ख़ुदा जो कसम आहे लॼ ईंदी। हाँ अमर भाई वो मैंने उसके साथ बात करी थी। करी थी अच्छा आप आओ, हाँ मां चंदुसि जकी भाई क्या हाल है आपके, वो चंदो भाई ठीक है आप बोलो। अरे आपके साथ बोलो क्या, आप तो बोले होता है। और रज़ाली अब्दी असांजो मोहसिन साईं आहे, वो चंदो आहे अब उर्दू का ये जनाजा होगा कि आप आओ, आप बैठो, आप खाना खाओ, आप फिर मरी जाओ। लिहाज़ा हींअर बि जेकॾहिं स्टैंडर्ड ॿोली किथे ॻाल्हाई थी वञे, पंजाबी अथव लाहौर वारा, कराची वारनि त सत्यानाश करे छॾी आहे उर्दूअ जी। और प्रेस क्लब ते कॾहिं कॾहिं वञण थींदो आहे, मुंहिंजा दोस्त मूंखे चवंदा आहिनि यार यार इस उर्दू लफ्ज़ का क्या क्या मानी क्या है इसकी। सही हाणे अर्ज़ु ॿुधो, हाणे तव्हांखे चई हिकिड़ो 600 सवाल कयां। मां न सम्झी आया। मुंहिंजो तव्हांखे ॿुधाए हिकिड़ो 600 सवाल कयां। कर ये पुछे जो तो कंदो। सियासत में अथव प्रोग्राम अचण जो? कम घणा मां सियासत जा सियासत तव्हांखे वणे कोन थी, तव्हांखे ॿिया कम घणा आहिनि? ॾिस ॻाल्हि ॿुध, मां हिकिड़ो भलो लोहार आहे, मिसाल तौर ते हाणे मां ॾिसां थो पियो त प्रॉफिट जेको आहे सो सोन वारे वटि घणो आहे, त हाणे मां पंहिंजो जेको लोहार को फन आहे उहो सॼो सॼो सेक्रीफाइस करे मां वञी होॾे त कोन वेंदुसि न। नंबर ॿियो, इहे सॉरी अली, इहो उन माण्हू खां पुछ जंहिंजे साम्हूं ऑप्शन हुजनि घणा, हुन टाइम जाम हुजे, हुनखे करण लाइ चूंडे यार मां हे कयां या हे कयां हे कयां, मां नथो सम्झां। मतलब मिसाल तौर ते न सही हिते बियो बियो, इन जो मतिलबु इहो त सियासत वांदनि जो कमु आहे। नो न न न मां इहो चयो त तव्हां इहो सवाल उन खां कयो आहे जंहिं वटि कम न हुजनि हा, वांदो हुजे हा ऐं ऑप्शन हुजनि सा, पोइ हुनखे चइजे तूं हीअं कंदे हीअं कंदे। मूं वटि कम एतिरा आहिनि जो मां इहा चूंडे नथो करे सघां, मां सियासत ॾे वेंदुमि। मूं वटि कमनि में एतिरो सुकून आहे जो मां फ़िलहाल त उन में सुखियो आहियां। कमनि जा ॿ पासे मंज़र आहिनि, हिकिड़ो इहो त बाबा इहो मुंहिंजो ब्रेड एंड बटर आहिनि, इहा मुंहिंजी कमाई आहे, जेको थोरो घणो अचे थो इन्हनि मां अचे थो, इन जे करे आउं उन्हनि खे सेक्रीफाइस नथो करे सघां। ॿियो पासे मंज़र इहो आहे बाबा इन कम जे थ्रू आउं माण्हुनि जी ख़िदमत पियो कयां, ऐं इहो भलाई जो कमु इहो ई घणो आहे। ऐं टियों इहो आहे त बाबा न आउं इन शइ में अचण ई नथो चाहियां, छो थो मुंहिंजे मथो खाई। न न न न ईअं न आहे, ईअं न आहे, ईअं न आहे, ईअं न आहे, अचण ई नथो चाहियां। नो, मां हींअर सियासत में वेठो आहियां। How you can live without your politics? You are in the politics, whether in shape of objective or whether in shape of subjective. मैं हींअर सियासत में कम थो कयां पियो, मुंहिंजी चौधारी सॼी कुझु सियासत आहे। मां जेको कम थो कयां उहो कम में हले थो। सुभाणे मूं सां कॾहिं कोई अहिड़ो मसइलो थी थो वञे, मूंखे चवनि था पिया त बाबा अचो तूं, दिस इज मे बी स्टूपिड थिंग, पर मां चवां थो मिसाल तौर ते सुभाणे मूंखे चवंदा यार छो त इहो आहे त असांखे टेक्नोक्रेट जी ज़रूरत आहे, सुभाणे हे सॼियूं शयूं कनि, तूं अची सर्व कर, मां कंदुसि। न टेक्नोक्रेट सियासतदान कोन्हे न, उहो त तव्हांखे हिकिड़ो प्रोजेक्ट ॾींदा बाबा तव्हां वञी मसलन ही इंस्टीट्यूट आहे हिनखे हलायो, इहा सियासत थोरी आहे। मुंहिंजे ख़्याल में टाइम कोन्हे इन में, इन जो मतिलबु इहो त तव्हांखे सियासतदाननि यूज़ कयो हिकिड़े कंहिं टेक्निकल कम जे लाइ, तव्हां सियासत कोन कई। मुंहिंजे ख़्याल में तव्हां इहो जुमिलो ईअं चयो जो मां तुंहिंजे घर अचां ऐं तूं मूंखे इंतिहाई इज़त सां चांहि पीआरे, मां ॿाहिरि निकिरी करे पंहिंजे ज़फ़र ख्वाजे खे चवां त मां अली ज़ुल्फी मां चांहि कढी आयुसि। लफ़्ज़नि जी चूंड करणु सिखो, ईअं न हूंदो। तव्हां मूंखे इंतिहाई इज़त सां चांहि पीआरी, पर ॿाहिरि निकिरी करे मां चवां चांहि में कढी आयोमांसि, ईअं न हूंदो।
ठीकु आहे भला म्यूज़िक वग़ैरह ॿुधंदा आहियो? म्यूज़िक यार मुंहिंजी असल में ब्लड ग्रुप अथई बी नेगेटिव, पर एक्चुअली मुंहिंजो आहे सारेगामा दानी पॉजिटिव। ॻाईंदा बि आहियो भला? ॻाईंदो हुयुसि, धुनूं ठाहींदो हुयुसि, म्यूज़िक जी थोरी घणी ख़बर हुई। ऐं सिंध जा जेके मां बर्ड बाका सरागी आहिनि सभु मूंखे चङे नमूने सुञाणे। शायरी वग़ैरह के कई? दुआऊं ॾींदा आहिनि पिया। शायरी वग़ैरह कई हुआ? कॾहिं कॾहिं करे करे थी वई। अच्छा भला हिकिड़ो ॿियो हाणे वरी सवाल ॿियो थो कयां, इहो ॾाढो पर्सनल सवाल आहे। तव्हांजी जवानी जो राज़ छा आहे? फेयर एंड लवली। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां अली, फेयर एंड लवली त तव्हां आहियो, हुनजी वजह छा आहे? अली मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, केरु केतिरो ख़ूबसूरत आहे, सवाल इहो आहे केरु केतिरो मोहबत करे थो। तव्हां जेतिरी मोहबत कंदव ओतिरा सुहिणा लॻंदव, तव्हां ओतिरा जवान रहंदव। तव्हां जेतिरो माण्हुनि खां परते थी माण्हुनि खां धिकार ऐं नफ़रत कंदव ओतिरा तव्हां कोझा ऐं बदसूरत थींदा वेंदव, ओतिरा ख़तम थी वेंदव। हिकिड़ो कमिरो आहे न, इन कमरे में जेकॾहिं माण्हू नथो रहे, 2 हफ़्तनि खां पोइ अची कमरे जो दर खोलियो त कमरो पंहिंजे दॿियल आवाज़ में तव्हांखे ॿुधाईंदो मां ख़राब थी वियो आहियां। माण्हू जेको सुहिणो आहे न, सुहिणो इन करे आहे जो प्यार थो करे, सुहिणो इन करे। ऐं यादि रखी छॾिजांइ, इंसान सां जंहिं प्यार न कयो आहे, चिथर कई आहे, टोक कई आहे, इंसान खे जंहिं धिकार कई आहे, इंसान खां जंहिं नफ़रत कई आहे, इन जे मुंहं खे तव्हां चिताए ॾिसो, तव्हांखे न वणंदो। उन जे भर में ख़ूबसूरत औरत न वेहंदी, न वेहणु चाहींदी। मां ख़ुशि नसीब आहियां, ख़ूबसूरत तरीन औरतूं मूंसां वेहणु चाहींदियूं, बिकॉज़ आई लव देम। नेक्स्ट। क्या बात है। न हाणे तव्हां मुंहिंजा रस्ता बंदि कंदा पिया था वञो न, नेक्स्ट विञा केॾे। तव्हां मुंहिंजे लाइ का जाइ, कोशिशि त वॾी कंदो आहियां, माना मूं वटि बि इहे फुर्तियूं आहिनि, पर मुंहिंजा तव्हां रस्ता बंदि कंदा था पिया वञो। अच्छा, तव्हां जो जेको तालीमी सफ़र हो उहो तव्हां किथां शुरूआत कई हुई ऐं कहिड़ी डिग्रीज़? Wow. That's the most wonderful, the most excited question for me. ॿियो सभिनी शयुनि ते उगाड़ो ॻाल्हायां थो, हिन ते न उगाड़ो ॻाल्हाईंदुमि त आई मीन सफ़ा तुज़ न ॻाल्हाईंदुमि त पंहिंजे पाण सां ज़्यादती थो कयां पियो। 6 सालनि ताईं मूंखे ख़बर न हुई त मां ॿुरड़ो आहियां सैयद आहियां, छो त मां जंहिं ॾींहं ते ॼाओ हुउमि हुन जे ॿिए ॾींहं ते मुंहिंजे पाड़े में ई सईद फैमिली हुन जो ॿारु गुज़ारे हलियो ऐं अम्मा खां हुननि मुंहिंजो सिर वरितो। मां 6 साल मां मुंहिंजी 3 मावरूं आहिनि, हिकु उन जंहिं थनी प्यारी बि मुंहिंजी माउ उहा बि थनी प्यारी। 6 सालनि खां पोइ मूंखे ख़बर थी पए त मुंहिंजो पीउ मुंहिंजी माउ कहिड़ी आहे। तव्हां हुन ॿार लाइ सोचो यार, त हुनजी काया, हुनजी दुनिया, हुनजो सोच केॾी लुॾी वई हूंदी। मां उहो ॾींहुं थियो मां संजीदा थी वियुसि। तव्हांखे हैरान कोन ॻाल्हि ॿुधायां, मां का बि आउटडोर रांदि न खेॾी थी। मूंखे रांदि खेॾणी न आहे, मां ॾाढो परते रहंदो हुउसि। मां हीअं हथ करे कंहिं कुंड में वेहंदो हुउसि। ख़ैर 5 दर्जो थियुमि, तबियत में सिनकी ख़ामोश बाबा वारनि मूंखे हिकिड़े मदरसे में दाख़िल करे छॾियो। नतीजतन छा थियो त जॾहिं 9 दर्जो मां पढ़ां थो पियो त हिकिड़े पासे 9 दर्जो पढ़ां थो पियो, ॿिए पासे ॾे वरी 9 दर्जे में कारो पटको मुंहिंजे मथे ते रखियो थो वञे, आलिम फाज़िल मौलवी। शिया कम्युनिटीअ में 2.5 साल मजलिसूं पढ़ियमि। 9 दर्जे में मूंखे ख़बर थी पवे त मूंखे टेस्ट फोबिया बि आहे। आई मीन मूंखे इम्तिहान जे दौरान मुंहिंजी हालत ख़राब थियणु शुरू थींदी। ऐं 9 दर्जे में मूंखे हॉस्पिटलाइज़ कयो थो वञे। 10 दर्जो मां रिपीट कयो आहे, 2 पेपरनि में मां हॉस्पिटल थियो आहियां ऐं जैना जो पेशेंट। 4 दर्जो मां 2 दफ़ा कयो आहे, 10 2 दफ़ा कयो आहे। टेक्निकल कॉलेज में पढ़ियुसि, होशियार। मां इन खां इनकार नथो कयां, मां ज़िंदगी में कापी सिर्फ़ 2 सवाली पेपरनि में कई आहे। 10 दर्जे जे मैथ में, जंहिंमें मुंहिंजो चाचा जेको उन वक़्तु हुन में घरोड़े अहिड़ो बोझो ॾिनो, अञा ताईं मूंखे निशान लॻंदा आहिनि कॾहिं कॾहिं।
ऐं ॿियो जॾहिं मां एक्सटर्नल कैंडिडेट तौर ते मां मास्टर्स डिग्री पियो कयां त मां मुस्लिम हिस्ट्रीअ में क़ुर पाक जूं तिलावतूं आयतूं कापी पियो कयां त मुंहिंजे मथां उस्ताद शरीफ़ साहिबु आयो मूंखे चयईं यार फयाज़ तूं बि कापी थो करे मां चयो कापी नथो कयां त काफ़र थो थिए हाणे मूंखे ॾे सलाह आयत ग़लति लिखियमि त मसइलो ख़राबु थींदो लेकिन कर ख़ैर बहरहाल सो हिकिड़े पासे ॾे टेक्निकल कॉलेज में पढ़ी मां उते इंजीनियरिंग करे वियुसि हलियो ॿिए पासे ॾे वरी चाचा मूंखे थुक भुजो करे ज़ोरीअ मूंखे मास्टर्स सोशलॉजीअ में कराई उहा थी वई हली रेलवेज़ में हलियो वियुमि कमीशन करे 90 में रेलवेज़ में आयुसि ऐं 99 में मां रिज़ाइन ॾिनी रेलवेज़ खां अच्छा इहा वरी मज़े जी ॻाल्हि तोखे ॿुधायां मुंहिंजा 6-7 शागिर्द CSS ऑफिसर आहिनि जिनखे मां पढ़ायो एगो मूं में जाम रही मां ट्यूशन पढ़ाईंदो हुउसि मां ख़ैर सो बस पंहिंजी ज़िंदगी आई पैटर्न हुया मुंहिंजी तालीम दर हक़ीक़त सोशलॉजी में मास्टर्स आहे इंजीनियरिंग थियल आहे मैकेनिकल इंजीनियरिंग में ऐं कम जेको आहे सो कंप्यूटेशनल प्रोसेस ऐं लैंग्वेज ते ऐं तव्हां इहा सिंधी यूनिवर्सिटी मां कई तव्हां पंहिंजी मास्टर्स शाह लतीफ़ यूनिवर्सिटी आहियो तव्हां किथां जा बुनियादी तौर खैरपुर मीरस से इन खे तव्हां खैरपुर मीरस छो था चओ 1900 कोई ग़ालिबन शायद 56 को दोस्त करेक्ट कंदो मुमकिन है 54 हले 56 उन में पाकिस्तान में दाख़िल थिए त मीरन जी न रियासत आहिनि त पोइ इन ते नालो अंग्रेज़नि रखियो न खैरपुर मीरस तव्हां इन खे मीरस छो करे छॾियो असां इन करे कयोसीं सो मीरस छो चऊं असां जॾहिं क्रिकेट में खेॾंदड़ रन खे रन सक करे छॾियोसीं ऐं रन सू कयोसीं त इहा असांजी दादागिरी आहे असां कंदासीं न साईं तव्हां ॿाहिरियां लफ़्ज़ तव्हांखे इहा इजाज़त न ॾिनी न मां चवंदो आहियां तव्हां जॾहिं धारिया लफ़्ज़ पंहिंजा कंदा आहियो त तव्हां पंहिंजे पैटर्न ते कंदा आहियो पोइ तूं अरबनि खे वञी पहिरियों वठि अरे बाबा नेशनल की तव्हां नाशी जो नाल छो था चओ अरब पंहिंजी मर्ज़ी वारा आहिनि साईं असां पंहिंजी संबधल असां पंहिंजी मर्ज़ी जा असां पंहिंजे घाड़ेटे में आणींदासीं धारिया लफ़्ज़ रांदि रूंद कंदा आहियो मसलन जी रांदि का खेॾींदा आहियो या ॾिसंदा आहियो सफ़ा न ठुप न पते जी बि रांदि नथा कयो पते जी बि रांदि नथा कयो ईंदी आहे वर्ग न खेॾंदो ईंदी आहे ईंदी आहे ईंदी आहे अच्छा ईंदी बि इन करे आहे जो हिकिड़े प्रोग्राम में मूंखे ज़रूरत पई ठाहे वियो सॼो भला साईं अर्ज़ ॿुधो तव्हां कहिड़ा कहिड़ा मुल्क हेसी ताईं ट्रेवल कया आहिनि 6-7 क्या था हाँ नॉर्थ अमेरिका आया आहियो न हाँ नॉर्थ अमेरिका हिकु दफ़ा आहे यूएसए आई सी यूएसए न पर कनाडा आयल है ऐं कनाडा में किथे आया हो एल्बर्टा में आयल पोइ तव्हांजे अञा विजिट वीज़ा आहे उन में आहे अञा टाइम ओ मुंहिंजो पासपोर्ट ही ख़तम आहे हर शइ ख़तम आहे हींअर अलाउ हबीब करे को कैनेडियन को जर्मनी को दुबई न को मूंखे सलाह करे ऐं को मूंखे ऑफर करे मां निकिरण थो चाहियां मां भॼी अचां मज़ाक थो कयां सो हुयो इहो सवाल आउं इन जे करे कयां थो छो त तव्हां सां चाहींदड़ तव्हां सां मोहबत कंदड़ जिते किथे आहिनि कैनेडा जे जेकॾहिं तव्हां वटि कॾहिं इहो एक्सपायर थियो या कॾहिं तव्हां आया हो कैनेडा ईअं जनरली पुछां थी विया साल 2003 हा 2003 त माना 2000 खां पोइ जी ॻाल्हि आहे न त एक्सपायर थियो या तॾहिं तव्हांखे मिलियो हुयो इहे शयूं कुझु अहिड़ियूं आहिनि जेके मां अञा मां थोरो माना ठीकु आहे त मुंहिंजे ख़्याल में तव्हां वरी बि आउं तव्हांखे सलाह थो ॾियां ऑन एयर ऐं तव्हां अचो ऐं हालिफ़ ॾाढो ख़ुशि नसीब हूंदो जेकॾहिं अमर फयाज़ हिते अचे ऐं हिते जे जहान खे ॾिसे थोरो तव्हांखे हुन जो पस मंज़र ॿुधायां त हीउ जेको शहर हो न ही हितां जूं जेके लोकल इंडिजिनियस माण्हू हुया जेके हिते मेकमा बि चवंदा आहिनि ऐं एफ्रो अमेरिकन्स बि चवंदा आहिनि फर्स्ट नेशंस बि चवंदा आहिनि उन्हनि जे खोपड़ियुनि जे मज़ार ते सॉरी खोपड़ियुनि जे इन ढिग ते ही मुल्क पंहिंजो सॉरी ही टाउन ठहियो हुयो जॾहिं यूरोपियंस हेॾां आया त सभिनी खां पहिरियों जेको गेटवे या एक्सेस हो सभिनी खां वेझो यूरोप खे यूके खे उहो सेंट जॉन्स न्यूफीलैंड में ही एटलांटिक जो जेको रीजन आहे हिन में न्यूफीलैंड आहे PEI आहे सिगरेट पीअण जी इजाज़त आहे
न से पियो 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 छो न छो न छो न थैंक यू असल में थैंक जेकॾहिं यू तव्हांखे हितां जो लोकल कोड इजाज़त ॾिए थो त तव्हांखे इजाज़त आहे हिते तव्हां इमारत जे अंदरि सिगरेट नथा पी सघो इवन न मां हिते तव्हांजो पंहिंजे कमरे में आहियां तो वटि कोन्हे मां हिते तव्हांखे केरु छा चवंदो वरी सादी ॿोली में इस्तेमालु नथो करणु सो हिते इवन स्ट्रीट्स में बि डेजिग्नेटेड स्मोकिंग एरियाज़ आहिनि पर कमिंग बैक टू दैट पॉइंट पोइ सेंट जॉन्स खां जीअं अॻिते आया आहिनि ही हैलिफैक्स जो बंदरगाह ऐं उन खां पोइ अॻिते पोइ यकी नॉर्थ अमेरिका में वञी सॼी आबादी हिननि जी थी आहे ऐं ही शहर तक़रीबन 17वीं सदी दारे डेवलप थियो पर हितां जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा आहे हिते जो हेरिटेज हितां माना 16वीं सदी खां वठी करे अॼु ताईं जेके बि हुननि पंहिंजे हेरिटेज खे प्रिजर्व कयो आहे न अमर साईं क्या बात है क्या बात है ऐं माना जेकॾहिं को प्रोजेक्ट ईंदो आहे न साईं मसलन दादा हिन प्रोजेक्ट जो गेट तब्दील करणो आहे उन जो बजट आहे से फॉर एग्जांपल $200,000 उन में 1,50,000 त सिर्फ़ कंसल्टेंट वठंदो आहे कम 50,000 जो थींदो आहे छो इन जे करे जो हू चवे कंसल्टेंट चवे थो ऐं इहो त हिकिड़ो यूनिवर्सल रूल आहे त बाबा जेको हेरिटेज आहे न उनखे सुई सां ॻंढिबो जीअं कपिड़ो ॻंढिजे हथोड़े सां कोन ठाहिबो ठीकु आहे नी सो हिते तव्हां अचो ऐं असांखे इहो मौक़ो फराहम कयो असां फ़क़ीर ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं जेका दाल रोटी हूंदी उहा तव्हांजे लाइ हाज़िर हूंदी ऐं अचो घुमो फिरो ऐं तव्हांखे ही दुनिया ॾेखारियूं ऐं पोइ ज़फ़र खे बि घुराईंदासीं हा माण्हू त सुठो आहे जे अची वियो त हा ज़फ़र खे घुरायो ऐं कंदासीं वॾो मेरे ख्याल में जी ॿुध अली सवालनि जी निशिस्त पूरी थी वई या अञा ज़ंबील में अथई सवाल न तव्हां त सिगरेट अञा शुरू कयो ऐं तव्हां ज़ंबील जी ॻाल्हि पिया कयो मूं त अञा टोपी पाती कान्हे हल साईं हलो न पायो उहो वधीक ॾिसो तव्हां हालांकि सिलसिलो ईअं टेक्निकली ईअं थियो तव्हांजो महिमान आहियां पर मुंहिंजे लाइ तव्हांजो स्केड्यूल मुक़दम आहे जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजो स्केड्यूल हाणे टाइट थींदो पियो वञे तव्हांजे सुम्हण जो टाइम आहे तबियत बि तव्हांजी ठीकु कोन्हे असां पुरबाश थी वियासीं वरी तव्हांखे कॾहिं तकलीफ़ ॾींदासीं मसइलो न आहे मां ॿिन्ही हालतुनि में राज़ी आहियां मां खप खोड़े अॼु इन करे तव्हां मूंखे सां ॻाल्हि कई जॾहिं त मां चयो हाणे रोज़ ख़बर नथी पए त रोज़ कॾहिं आहे मूं में दोस्त जेके सभु हूंदा आहिनि जेके मूंसां साथी आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त आई डोंट बिलीव ऑन टुमारो सिंपली आई डोंट बिलीव नार आई डू बिलीव ऑन माय पास्ट मां हिन पल में जीअंदड़ माण्हू आहियां मतिलबु मां दोस्तनि खे बि चवंदो आहियां त भुलिजी करे सुभाणे जे चकर में न पओ करिणो अथव करे छॾियो सुभाणे जे लाइ न कयो मज़हबनि में मूंखे हुन जो ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो मूंखे हिन में नज़र आयो रामायण में त जॾहिं राम जॾहिं न हिनखे पंहिंजो रावण खे जेको हयो थी रहियो बाहि वारो रावण किरियो त राम पंहिंजे नंढे भाउ खे चयो त हे ठीकु आहे हिन खां ग़लतियूं थियूं आहिनि हे किनो कमु थी वियो अथसि हलियो पर हे अथई वॾो कमाल जो माण्हू संत आहे सो जेकॾहिं कुझु घुरणो थियसि त घुरेसि बाणस आयोसि रावण पियो आहे मथ न वञी बीह रहियोसि अची त मूंखे ॾे कुझु हू ख़ामोश चुप हिन पंहिंजे भाउ खे चयो त हे त कुझु ई नथो चई अहमक आहे तूं तोखे आदाबनि जी ख़बर कोन्हे तोखे सिखणो आहे न त तूं पेरांदी न वञेसि न तूं सिरांदी न बि कीअं थो तूं पंहिंजे पाण खे फने खान सम्झी तूं हुन खां सिखणु चाहीं उहो भाउ हुनजे पेरांदी ॾांहुं आयो आहे इख़लाक़ियात ॾिस यार जेका असां वटि हिते हुई उहो पेरांदी ॾांहुं आयो त चयो अथसि त गुरू मूंखे ॿुधाए कुझु ॾे पोइ हुन चयो हुन पुछो आहे हुन चयो हा चङो कमु जॾहिं करिणो हुजे न इंसार न कजांइ वक़्त जो करे छॾिजांइ मूंखे बि लंका खां स्वर्ग ताईं रस्तो ठाहिणो हुयो पर मां डिले कंदो रहियुसि अॼु मां ख़तमु थो थियां उन ठही सघे ऐं जॾहिं ख़राबु ख़्याल दिमाग़ में अचई न इन खे तरसाए थकाए जान छॾाइसि ईअं सीता खे खणण जो चक्कर हुयो मां देरी न कई लिहाज़ा मां सम्झंदो आहियां जेकॾहिं तव्हांखे चङा कम करणा आहिनि त पोइ इंतज़ारु न करियो कॾहिं भुलिजी करे इहो न चओ अमर या साईं मूंखे वरी अमर साईं जीअं इन आत्म कथा ते ॾंद कथा ते जीअं इहो डायलॉग लिखियो आहे केॾो न वॾो ज़हीन माण्हू
मूंखे ख़बर आहे यार त रावण जो ख़्याल आहे, पर जंहिं इन ख़्याल जी इहा मंज़रकशी कई आहे, केॾो न ज़हीन माण्हू। भला इन ज़हानत खे छा थो पियो चवईं त हिन में अथई पंहिंजो रूमीअ में अथई त रूमी में भूस्तान में आहे, सॉरी सादीअ में ख़्याल आहे त बाज़ार में हमरा खंजर हथ में खई थो अचे, रड़ियूं थो कंदो वते त सिर ॾियो इश्क वठो, सिर ॾियो इश्क वठो, सिर ॾियो इश्क वठो। माण्हू सच अमका बेवकूफ़ कहिड़े क़िस्म जो माण्हू है? सिर कपाइण खां पोइ इश्क कहिड़ो अंगूठे जो? कीअं ॻाल्हि आहे? बेचारो रुलंदो थो रहे, रड़ियूं कंदो थो रहे, रुलंदो थो रहे, सिर ॾियो इश्क वठो, सिर ॾियो इश्क वठो। ऐं हिकिड़ो माण्हू अची घोड़े तां थो चए टपाक टपाक टपाक, घोड़ो बीहारे ऐं कंधु झुकाए चएसि थो त कप इश्क ॾे। त हो जंहिंजे हथ में खंजर हो न, उन खंजर हेठि करे चयसि इश्क तोखे आयो। जंहिं वटि इहो हौसलो आहे सिर ॾियण जो न, इश्क उन जी मीरास आहे, इश्क उन जो ई ॾाज आहे। तो मुंहिंजे ख़्याल में सिर जो सांगो लाइ पहिरीं वारी ॻाल्हि आहे त हिते जेको सिर जो सांगो लाए थो, इहे माइनसिस या इहे जेको आइननि में कसमनि में चूके चुनाचे बिलवास्ता बिलावास्ता वारा लफ़्ज़ जेको कढी तुर्ज़ थी मैदान में नंगो थी अची खिरखणा लाए अची बीहे थो, कामयाब उहो ई आहे। बाक़ी पर जेकॾहिं यूं सभु भाड़िया पगारियूं निशानियूं आहिनि जेके अलाए छो मूंखे अमड़ सुतीअ में ई कोन ॾिनियूं। बाबा आहे फ़ैसिलो करणो आहे। मां रेलवे त जॾहिं मुंहिंजा रेलवे जाले केतिरा दोस्त आहिनि उहे साम्हूं हूंदा, ॾिसंदा हूंदा मुमकिन आहे, या पोइ ॾिसंदा। मां जॾहिं रेलवे तां रिज़ाइन पियो ॾियां त सभु माण्हू मूंखे बेवकूफ़ पिया सम्झनि, चरियो थियो आहे? मां यस चरियो आहियां थियो। रेलवे जा सभु मुंहिंजा दोस्त आहिनि, पैसनि जी नहरूं आहिनि जो सभिनी खे ख़बर आहे। मुंहिंजे बाबा मरोम खेले केतिरा माण्हू आया हिते, फयाज़ चूतियो आहे अमका छा आहे, पैसा नथो वठे, भई मां न वठंदुसि कॾहिं। मुंहिंजी ज़िंदगी में प्रिंसिपल रहियो त कंहिंजे बि गिरह खे नाहे खाइणो, कंहिंजे बि हथ मां पैसो नाहे खसणो, कंहिंजे पेट ते छुरो नाहे हणणो। मां हर उन खे मां रिस्क सम्झुमि ऐं मां कंहिंखां रिस्क खसंदा न कयूं। ऐं हे जेको वेंदी वेंदी मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां, थी सघे थो तुंहिंजो सुवाल न हुजे, पर छो त प्लेटफॉर्म सुठो आहे, दोस्त सुठा गॾु वेठा आहिनि, उन सभिनी जे साम्हूं थिए। 5 ॾींहं अॻु में मां हिकिड़ी यूनिवर्सिटी में लेक्चर ॾियण वियो हुउसि। मां ख़बर थी क्यूए में हिकिड़ी ॾाढी खूबसूरत छोकिरी हिकिड़ो मूंखां सवाल कयो, सर लोग ज्यादा मजहबी क्यों हो रहे हैं? मैं चुमास बच्चा मजहबी तो हैं, कोई बात नहीं। नहीं नहीं, ये जो उमरा और ये सब कुछ शायद यूनिवर्सिटी पोश हुई ॾाढी, पोइ खिली मां चयोमांसि, मां चयो ॻाल्हि हीअ आहे, इनखे चइबो आहे एबनॉर्मल, इनखे चइबो आहे एक्सट्रीमिज़म। ऐं इन तरफ़ छो था माण्हू वञनि? सोसाइटी ॾे आहे सवाल इहो। सवाल इहो आहे, दुनिया में अॼु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो हली, सभु यारनि जे साम्हूं थो रखां, तव्हां इन ते सोचिजो। एबनॉर्मल मज़हब तरफ़ एबनॉर्मल वे में उहो वेंदो जंहिं पंहिंजा बुनियादी फ़र्ज़ विञाया आहिनि। मसलन बुनियादी फ़र्ज़ आहिनि त पीउ जो चवणु मञो, पीउ जी इज़त कयो, माउ जी इज़त कयो, माण्हुनि खां न खसियो, माण्हुनि खे आसानियूं ॾियो, तव्हां सर्व लाइ आया आहियो, माण्हुनि जी सर्व कयो। हे उन्हनि खां हिकिड़ो माण्हू पास कंदो आहे, पीउ खे बेइज़्ज़तो कयईं, माउ खे बेइज़्ज़तो कयईं, ज़लील कयईं, अज़ीज़ अकारब सभु तबाह कंदो अॻिते वधंदो आयो, ग़लति तरीक़नि सां मथे चढ़ंदो चढ़ंदो हिकु वक़्तु आयो जॾहिं ॾिठईं त अड़े एवरीथिंग इज़ टू, मूं वटि आहे सभु कुझु, पर उहा ज़िंदगी जी हैप्पीनेस किथे आहे? पर उहो जेको अंदर में जेको डूज़ एंड डाउन्स वारो ज़मीर जो आवाज़ आहे जेको चवेसि थो तूं फलाणी जॻह ते ग़लति हले। ऐं मज़े जी बल्कि कहर जी बल्कि मुसीबत जी ॻाल्हि इहा आहे त जिन माण्हुनि सां हिन ज़्यादतियूं कयूं, हिनियस ज़्यादतियूं कयूं, उहे हिन दुनिया में न आहिनि रहिया। पीउ माउ, हाणे छा करे? माण्हू जे अंदर में हिकिड़ी सेल्फ पनिशमेंट त डेवलप थिए थी न, काॾे वञे? हाणे पंहिंजी सोसाइटीअ में काउंसलर न आहिनि वेठा, नफ़्सियात जा डॉक्टर कोन्हनि वेठा, जिन वटि वञे उहे हुनजे इंग्राम उनजे कंडीशन में हुनखे कढनि, उहे हुनखे चवनि यार हाणे ॻाल्हि आहे ठीकु आहे, ग़लती त थी वई हली, पर लेट अस अगेन सर्व द पीपल। यार हे ठाहियूं को अहिड़ो धंधो कयूं जंहिंमें हज़ारे माण्हू उन धंधे मां, उन इंस्टीट्यूट मां, जीअं अदीब रिज़वीअ ठाहियो, जीअं अब्दुल ईडीअ ठाहियो, जीअं गमसवारो ठाहियो भट्टी, हज़ारे माण्हू फ़ाइदो वठी ॿाहिरि दुआऊं कनि। मुमकिन आहे तूं थोरो सब्सिडाइज़ कहीं, तुंहिंजो प्रेशर घटि थिए, ठीकु आहे, उहे इदारा न आहिनि। मुला वेठो आहे, तारिक जमील वेठो आहे, तारिक जमील जो हो आप आए तबलीग करें, आप आए 2 उम्रे करके आए, बस अल्लाह मियाँ बड़ा जब्बार है, अल्लाह मियाँ बड़ा रहमान है, अल्लाह मियाँ बड़ा रहीम है।
ओ ज़ालिमो सूरह माउन पढ़ो, ओ ज़ालिमो सूरह बलद पढ़ो, जंहिंमें क्लियर कट लिखियल आहे त इहे रोज़ा निमाज़ूं कंहिं कम जा कोन अथव। जेकॾहिं तव्हांखे जंहिं इंसाननि सां ज़्यादतियूं तव्हां कयूं, जेकॾहिं उहे इंसान तव्हांखे न क़बूल कंदा, उहो न माफ़ी ॾींदा, त मां तव्हांखे माफ़ी कोन ॾींदुसि। त उहो शॉर्ट कट जेको आहे सो पैदा थियो आहे सोसाइटीअ में। काउंसलिंग ख़तम थी विया हली सोसाइटीअ में। थुक लानत तबरेबाज़ी सॼी सोसाइटी में थी हले, माण्हू एॾे न वेंदा, कीअं वेंदा? ॿियो आहे करप्शन, ॿियो वॾो रीज़न करप्ट माण्हूअ जो को दॻु कोन्हे वियाउट जो। हिकिड़ी शइ मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मां ऐं डॉक्टर कलीम कॾहिं कॾहिं राति जो इएं निकिरंदा आहियूं हेॾां रस्तनि सां, ठीकु आहे, हिकिड़ा ॿार ॾिसंदा आहियूं, छा तूं यकीन कंदे मां अॼु ताईं मां उन चेहरनि खे मां नथो विसारे सघां, जेके ईअं रेलवे जे पटरियुनि जे भर में जेके सुता पिया हूंदा। ख़ुदा जो कसम आहे, जॾहिं पाण में ॿार रांदि खेॾंदा आहिनि, उन्हनि जे ख़ुशियुनि खे ॾिसो यार, उनजे माउ पीउ खे ॾिसो जेके पंहिंजा ॿारनि खे नचंदे डांसूं कंदे खिलंदे ख़ुदि नींदे ॾिसंदा आहिनि। दे आर हैप्पी, इवन दे हैव नॉट एनीथिंग। उन्हनि खे हंधि न आहे सुम्हण जे लाइ, उनखे खट न आहे सुम्हण लाइ, पर ख़ुशि आहिनि। ऐं हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके करप्शन करे अरब अरबपति थी, सभु कुझु आहे, पर उहा ख़ुशी बि न आहिनि, उहो प्लेजर बि न आहिनि। चवंदा न आहिनि त यू कैन बाय प्लेयर बट यू कैन नॉट बाय विद हैप्पीनेस। पर मज़े जी ॻाल्हि आहे, प्लेयर बि ख़रीद नथा करे सघनि। नाउ व्हाट, हाणे छा ख़ुदकुशी कनि? नो, काउंसलर आहिनि कोन, वरी बि डॉक्टरनि खे था चऊं, वरी बि नफ़्सियात वारनि वटि था चऊं, वरी बि तूं असां जहिड़ा माण्हू, असां मां त ख़ैर कुझु न, पर अहिड़ा माण्हू न आहिनि जेके सोसाइटीअ में हिननि खे चवनि यार छॾियो, जेको थियो थियो, ठीकु आहे, ओके डन, ओके डन, समुंड न सुकंदो, अचो सर्व कयूं, अचो हे माण्हुनि जी बहितरीअ लाइ कमु कयूं, माण्हुनि खे आसानी ॾियूं। तव्हां माण्हुनि खे ठॻियो, अलाह खे को नथो ठॻे सघे, अलाह जो को शिरक नथो करे सघे, शिरक माण्हू जो थींदो, अलाह खे को बुखियो नथो करे सघे, बुखियो माण्हू खे कंदो। अचो माण्हुनि खे पेट भरायूं, अचो माण्हुनि खे आसानियूं ॾियूं, अहिड़ो को बि न आहे। हा, तारिक जमील वेठो आहे, हा असां वटि मुला वेठा जेके चिला कटराईंदा माण्हुनि खे, उमरा कराईंदा, पर ज़ुल्फी पर इहे ॾींहं साईं हलंदा। इन में हिकिड़ो ॿियो बि त मामिलो आहे न, तव्हां त ॾाढियूं मस्बत ॻाल्हियूं कयूं आहिनि, ॾाढियूं साईं ख़ैर थी वियो न? ख़ैर थी वियो न साईं? मोबाइल हैक थी थो शायद। हिकु मिनट मूंखे ईअं महसूस थियो ॼणो मूंसां हो सीन थियो आहे ओ माय गॉड वारो, जेको आख़िरी टाइम ते हो पोल खोलींदो तॾहिं बेहोश थी वेंदो आहे, जो मोबाइल फक ॾे किरी पियो न, हा हा, मूंखे बि ईअं महसूस थियो त कुझु थियो आहे। हा ओके, हा, सो मूं ॻाल्हि पे कई त साईं, जेके तव्हां ज़िंदगी जा महा उसूल ॿुधाया आहिनि न, क़दुरु जंहिंखे चइजनि, क़दुरु इख़लाक़ी क़दुरु जंहिंखे चइजे, मोरालिटी, उन सां गॾोगॾु जेके कामयाब क़ौमुनि जी ॻाल्हि थो कयां, जिते हक़ीक़ी तौर ते इहे शयूं मौजूदु आहिनि, उते थी सघे थो इबादत उन नहज जी न हुजे, पर इख़लाक़ियात उन नहज जी आहे। हिते हिकिड़ो रोड आहे, को वॾो कोन्हे, वेझो ई आहे, उते कल्ह विस पे इहे मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु तरी आयो, ॿिन्ही पासनि खां ॾाढो बिज़ी जेको आहे सो स्ट्रीट आहे, उनजे विच में हिकिड़ी येलो लाइन आहे, ऐं सभु जा सभु माण्हू, सभई गाॾियूं डिघी लाइन थी वई आहे, ऐं विच में एतिरो स्पेस आहे जो जेकॾहिं गाॾियूं जीअं असां वटि थींदो आहे त हुन पासे वारी लाइन में बि घिड़ी वञिणो आहे, फाटक सॼो ॿिन्ही पासनि खां सॼो बंदि थी वञे, अहिड़ी सूरत हाल में उहा लकीर सिर्फ़ु लकीर आहे, हिकिड़ो अहसासु आहे, हिकिड़ो इंडिकेटर आहे, इन खां वधीक कुझु कोन्हे। न उते का दीवार आहे, न उते का कंहिं क़िस्म जो को बैरियर आहे, न उते को पुलिस वारो बीठल आहे। इहा एॾी डिघी लाइन छो आहे त सिर्फ़ु इख़लाक़ियात ते मबनी, पर इन में हिकिड़ो ॿियो वॾो फैक्टर आहे साईं, उन में ॿियो वॾो फैक्टर इहो आहे, ऐं ईअं बि कोन्हे त को 100% इंसानी मुआशिरो फ़रिश्तनि जो मुआशिरो हुजे, ईअं मुमकिन कोन्हे जेको सिर्फ़ु इख़लाक़ियात ते बदल हुजे। जेको ॿियो सभिनी खां ताक़तवर उसूल इहो आहे त रियासत ताक़तवर आहे, हुननि खे ख़बर आहे त पहिरीं ॻाल्हि त आउं पहिरीं झटके में झलिजी वेंदुसि,
न झलाणोसि त मुंहिंजो नसीबु हूंदो ॿिए चकर में झलिजी वेंदुसि, पर जॾहिं झलबुसि न त मूंसां अहिड़ी थींदी जो वरी मुंहिंजी ॿीहर ज़रूरत कोन थींदी, हलो ॿीहर ज़रूरत कोन थींदी, उनखे बि मोह ॾींदासीं, पर उहा शइ मुंहिंजे ड्राइविंग हिस्ट्री जो हिसो थी वेंदी ऐं आउं ज़िंदगी भर जिते बि वेंदुसि उहो मूंसां गॾु मुंहिंजी छां वांगुरु मुंहिंजे मथां मौजूदु हूंदो। इहा बि शइ असां वटि कोन्हे, जे इहा बि थी पए तॾहिं बि असांजा इख़लाक़ी क़दुरु सिधा थी पवनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त तूं मुंहिंजी ॻाल्हि अध में कटी। माफ़ कजो। टी ॻाल्हि जेको मां इहो अर्ज़ु पियो कयां, हाणे सॼो बंदि पढ़ी वेंदे तूं। एक्चुअली टी ॻाल्हि मां वरी हुनखे वरी कंहिं ॿिए डिस्कोर्स में थो सोचां। रियासत ऐं शहरीअ जे विच में हिकु डायलॉग हूंदो आहे। रियासत शहरीअ खां तवक़ कंदी आहे त तूं टैक्सिस भरींदे, तूं कानून ते एतिराम कंदे। रियासत जो हक़ आहे ऐं शहरनि जो फर्ज़ आहे तो टैक्स भरनि ऐं कानून जो एतिराम कनि, रियासत जे डूज़ ऐं रियासत जे डाउन्स ते हलनि। डन। ईअं ई वरी शहरीअ जो हक़ आहे ऐं रियासत ते फर्ज़ आहे त हुनखे तालीम, हुनखे सिहत, हुनखे अमुन ऐं हुनखे बहितरीन ज़िंदगी गुज़ारण जो मॉडल डेवलप करे ॾियनि। ठीकु आहे। इहो जॾहिं चैनल टुटे थो त थर्ड पार्टी इन्वॉल्व थींदी। ठीकु। ऐं उहा थर्ड पार्टी जॾहिं इन्वॉल्व थिए थी त उहो पाण जे मुल्क में खैरनि सां इन्वॉल्व थियल आहे। छो त असांजो प्यारो पाकिस्तान, हींअर त परवेज़ मुशर्रफ साहिब बि क़ौमी नज़रिए ते सवाल उथारियो न, छो त उहो जेको मॉडर्न एनलाइटनमेंट वारो तस्वुर ॾिनो अकबरी दौर खां पोइ जेको मॉडर्न चयो हुयईं, भई बि क़ौमी नज़रियो, छाजो बि क़ौमी नज़रियो आहे? हा, क़ौम जे बुनियादनि ते मज़हब थींदो आहे छा? मज़हब जे बुनियादनि ते क़ौम थींदी आहे छा? हुन सवाल तो उथारियो। जीएम सैद अॻ में चवंदो आयो हो त पाण जूं जेके नहजूं आहिनि न, सोसाइटीअ जूं, समाज जूं, रियासत जूं, फर्दनि जूं, उहे बि टुटियूं पियूं आहिनि। इन करे थर्ड पार्टी इन्वॉल्व थी आहे ऐं उहा आहे क़िबला जनाब अल मुल्ला व मौलाना व मुअतज़िम इन्हनि सभिनी जी। ऐं अञा वरी ॿियो मसइलो उहो इहो आहे त खैरनि सां पाकिस्तान में जॾहिं 1947 खां, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, बंगाले ठहण ताईं हे हुयो अल मुमलिकते ख़ुदादादे पाकिस्तान। पाकिस्तान जे सियासत ते पाकिस्तान सॼो कुझु हूंदो फारसी ऐं ईरानियुनि जो, पर्शियन होल्ड हो, यानी पाकिस्तान जी जेका कुतुब नुमा हूंदी उनजो क़िबलो हूंदो ईरान जो। लिहाज़ा तक़रीबन अध खां वधीक असां वटि हेड्स ऑफ स्टेट जूं ज़ालूं ईरानियूं। नोट कयो, हिते जेको ईरान जो असर हूंदो तव्हां सोचे नथा सघो। ठीकु। अच्छा, बंगाल टुटी वियो, होॾे वरी खैरनि सां इन खां अॻु में अची हलियो इनकलाब ईरान। लिहाज़ा ईरान बि सॼो हीअं थी वियो, अपसाइड डाउन थी वियो। हेॾे पाकिस्तान में बि असांजो बेक़ौमी नज़रियो धड़ाम करे किरी पियो। हाणे हिकिड़ो ई तरीक़ो हुयो मुल्क खे इस्लामी नज़रिए सां न हिन पंहिंजो क़ौमी नज़रिए सां न हो बचाइणो। हाणे इहो हुयो त तव्हां सऊद जे बिस्मिल्लाह जे करे कढ लॻी पओ। लिहाज़ा सऊद जी बि ज़रूरत हुई। या इंटेलेक्चुअल पीरियड जेको इहो 70 साल, इहो 70 खां पोइ जेको सॼी दुनिया में हो, उन में वॾी हिकिड़ी उथल पुथल थी। ऐं तव्हां नोट कयो, मुंहिंजे ॻोठ में मुंहिंजी पैदाइश आहे 67, 1/12/1967। मां तव्हांखे चयो न त मां सैयद फैमिलीअ में मुंहिंजी ग्रूमिंग थी, मां शिया कम्यूनिटीअ सां वास्तो रखंदो हुयुमि आहियां। ओके, हाणे उन्हनि टाइमनि ते हैरान कुन ॻाल्हि ॿुधायां, असांजे ॻोठनि में जेके मातम थींदा आहिनि उन्हनि मातमनि ते भेरियूं ऐं दोहल सुनी वॼाईंदा। असां वटि न्याज़ सुनी कंदा, असां वटि सबीलूं सुनी कंदा। ख़ुदा जो कसम खणी थो चवां, ऐं छड़ो इहो ॻोठ ॼानी बुरड़े खैरपुर जो न आहे मसइलो, सिंध जे सभिनी ज़िलनि में ईअं हूंदो। आख़िर उहा कहिड़ो वायरस अची वियो जेको सॼी काया मर्जी थी वञे हली हिन मुल्क जी, ऐं हिते वहाबिज़म नजदी डॉक्ट्राइन पेट्री थी पई वञे। हाणे मूंखे ॾेखारियो त सही। अञा ॿियो हिकिड़ो शिगाफ़ फाड़िया मां। ॾिस ॻाल्हि ॿुधो, शियो ई आहे, सुनी अॼु ॻोल्हे अली ईअं कर, दूरबीनी खणी तव्हां अचो ॻोठ में, अचो खैरनि सां, तव्हां हीअ दूरबीनी खणी सुनी ॻोल्हियो। जंहिंखां पुछंदो चवंदो मां अहले हदीस आहियां, जंहिंखां पुछंदो चवंदो वहाबी आहियां,
जंहिंखां पुछंदो चवंदो तबलीगी आहे, जंहिंखां पुछंदो उहो चवंदो जैशी आहे, ढींगड़ो आहे, मटीड़ो। अरे बाबा उहो काॾे वियो जेके जुमे निमाज़ ते मौलवी अहमद मलाह जा तव्हां पढ़ंदा आहियो मनक़बतूं? आख़िर उहा काॾे वई रविश, उहा काॾे वई रविश जो असांजे जुमे निमाज़ ते त छॾियो, पर निकाहनि ते लतीफ़ जा बेत पढ़ाया वेंदा। हीअ सिंध कीअं मर्जी थी वञे हली, इन में लाड़काणे में अलाए कहिड़ो पब्लिसिटी स्टंट थियो अॼु सर्केश वारनि जो टप ॾेई ॾेई निकाह कयूं, जेको आऊं उनखे ईअं नथो चवां त यू हैव डन अ वेरी गुड थिंग, नो। तव्हां हिकु ॾींहुं अॻु में निकाह करायो, ॿिए ॾींहं ते तव्हां पंहिंजो करे पब्लिसिटी स्टंट छो करायो? छाजे लाइ तव्हां माण्हुनि खे विड़ायो था? नंढी नंढी पेटी पेटी ॻाल्हियुनि ते टाइम आहे। पर चवण जो मक़सदु हलो थी वियो, पर पब्लिक ॾिठे लतीफ़ा बेत छो पढ़ाया विया? अड़े भाई हे कहिड़ो तरीक़ो आहे? लिहाज़ा ही जेको सॼो पैराडाइम शिफ्ट थियो आहे, इन बि इन एबनॉर्मल जेका रिलीजियस जेका रिलीजियस मां नथो इनखे चवां, इनखे मां हिकिड़े ख़ासि लॾे खे, हा एक्चुअली एग्जैक्टली उन पॉलिटिक्स के जेका हथी थो पियो ॾे, ऐं बिलियंस रुपीस वी आर गिविंग टू द सऊदी इवन ईरान। पाण बुख मरो। मां हिकिड़ी ख़तरनाक मां ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजो हिकिड़ो इंतिहाई क़रीब रिश्तेदार, मां चवंदे मूंखे थी पई थी वञे हली, यार असांजे घरनि में नलका ख़राब थियल हुजनि, असांजे बच्चनि खे सही नमूने सां किताब न हुजनि, के कपिड़ा न हुजनि, तव्हां कर्ज़ खणी तव्हां उमरा था करे अचो, तव्हां ज़वारियूं करे था अचो। अरे ज़वारी त पोजी ॻाल्हि आहे, उमिरो पोजी ॻाल्हि आहे, बुनियादी त हज आहे न। जे सुन्नी आहियो त अरकाननि में आहे, शिया आहियो त उसूलनि में आहे न, फुरूअनि में आहे न, फुरूए दीन में आहे न, ऐं अरकान में आहे त हज बि तव्हांजो टियों चौथों पार्ट आहे न। पर हज सभिनी ते आहे, कंहिं चयो आहे? तव्हां पंहिंजा हक़ पूरा निभाए पोइ वेंदव न, पर जॾहिं तव्हां कर्ज़ खणी वेंदव, इनखे तव्हां छा था माना ॾेई सघो? अक़ीदत जानी बैलेंस टोटल इम्बैलेंस आहे, तवाज़ुन रथो पियो, ऐं इन तवाज़ुन रहण सां सॼी शयूं पैदा थी वञनि। पोइ जेको तव्हां सवेरे तव्हां ॻाल्हि कई त इश्क त ख़ैर उनजी चाड़ी मथे आहे, पर जॾहिं अक़ीदत में तव्हां पओ था न, पोइ उते लॉजिक ख़तम थी वञे, लॉजिक ख़तम थी वञे। उन खां पोइ तव्हां अंध में था पइजी वञो, पोइ उनजे लाइ सभु शइ बसि उहो ई आहे, इन जे विच में जेका बि शइ अचे थी उहा ग़लति आहे ऐं मिटणी आहे, ऐं पोइ उनखे मिटाइण जी कोशिशि कई। बिल्कुलु पोइ साईं भला असां उमेद कयूं त कॾहिं तव्हां हेॾां यात्रा कंदो? इहो बसि हाणे पोइ इंशाअल्लाह ताला पाण इन में पंहिंजो निजी चैट में पाण प्लान ठाहियूं था। अच्छा, हिकिड़ो निजी पोरी चैट। ठीक है सही निजी न मुंहिंजी दिलि अली वाकई सच पच में हाणे मुंहिंजी दिलि चवे थी पई त को 2-2.5 हफ़्ता हाणे घुमी अचिजे, थकिजी पइजो थो न हाणे माण्हू थोरो वेकेशन वठो ऐं ही हिन वक़्तु जेको आहे न, ही ॾिसो त आऊं हिकिड़े पासे आयो हिकिड़ो मिंट जे करे आऊं पंहिंजो न इहो हां साण जी ॻाल्हि तो करी त पोइ न ॾेखार। न हा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह, मालिक पूरो थिए वेठो अथव। वाह वाह, क्या बात है, वाह वाह जनाब। फबे अला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, इहो तव्हां चई सघो था पिया। न इन जुमिले जे मफ़हूम में त शायदि थी सघे थो किथे को थोरो घणो फ़र्क़ु हुजे, पर इन जी लफ़ाज़ी में थोरो फ़र्क़ु करणो पवंदो। ही जेको नेमतूं आहिनि उहे कंहिं ॿिए पासे, हाणे हींअर साम्हूं पूल आहे, आउं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, थोरो हिकिड़ो मिंट ॾिसजो, थोरो हिकिड़ो मिंट। हाणे इन पूल जेकॾहिं तव्हां थोरो इनखे वेझो करे ॾिसो, आउं इनखे वेझो नथो करे सघां, हिकिड़ो मिंट। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह, वाह वाह। न हाणे इन में तव्हां हिकिड़ी शइ ख़ासि यूनिक नोट कई आहे? न हाणे मां त कोन नोट करे सघंदुमि इन पिचकड़ी हिकिड़ो मिंट, ऐं जेकॾहिं मूंखे ख़बर न आहे त आउं इनखे ज़ूम कीअं कयां, पर बहरहाल हाणे न कयोसि ज़ूम, बसि छॾे ॾियोसि इन ॻाल्हि खे, छॾे ॾियो। मुंहिंजे ख़्याल में त इहो मुंहिंजो गुज़ारिश अथव। वॾो पॉइंट आहे। हाणे तव्हां नज़ारो ॾिठो, हाणे तव्हां वरी मूंखे ॾिसो, तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाइण थो चाहियां। हिते इन बेंच ते ॿार जेके आहिनि साम्हूं बिकिनी में ऐं वॾा उन्हनि जा वालिदैन उहे इन तला में तुड़गनि पिया, उते ई हिकिड़ी माई पंहिंजो ॿार वठी आई आहे, उन ई तला जे अंदरि उन्हनि ॿारनि खे कपिड़ा फुल पातल आहिनि, पर तला में मौजूद आहिनि, माई हेसि ताईं कवर्ड आहे।
इहा तव्हां कोन ॾिठी? शुक्र आहे न ॾिठमि, या ॾिसो सड़ी वरी, वञे यार। न न न, बस बस बस, सही है सही है। ओके 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 हाणे जे ओके। इन्हनि माण्हुनि जो, ही जेके हमरा हिते मौजूद आहिनि न, सभु मज़ा वठंदा, आख़िर में चवंदा जेकॾहिं असांजो वस पुॼे त हिननि जा पब, हिननि जा जेके डांस क्लब्स ऐं हिननि जूं जेके वाइन शॉप्स, हिननि जी जेको ही आज़ाद ज़िंदगी जो तस्वुर, इहो मुकमल तौर ते ख़तम करे हिते मदरसा, मस्जिदूं ऐं इबादत गाहूं पर सिर्फ़ जेको असांजो ख़्याल आहे उहो ठाहिनि। ऐं पोइ हलाइण आऊं हलाइण आऊं न आऊं आऊं तव्हांखे ज़ाती ॻाल्हि थो ॿुधायां, आऊं ॾाढो आऊं 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 उनखे छा चवां, आऊं कंफ्यूज़ थी वेंदो आहियां। ए ऐं ॻाल्हि ॿुध अली 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 छा ॻाल्हि ॿुध करणु अली घुरिजे? ॻाल्हि ॿुध तव्हां अली मुंहिंजूं ॿ ॻाल्हि टे ॿुध अली पोइ पोस्टूं पढ़ी पोइ मूंखां इहो सवाल वरी असांजे निजी चैट अली में कजो। अली 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 ॻाल्हि ॿुध, सूरह तौबा पढ़ो, सूरह तौबा पढ़ो, सूरह तौबा में मस्जिद ज़रार जो वाक़ियो पढ़ो। ये मस्जिद ज़रारूं घणियूं आहिनि ऐं घणियूं रहंदियूं। मस्जिद ज़रार जी ख़बर तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे। मस्जिद ज़रार छड़ी ड्रथी न आई, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त हाणे हिन जे मलबे ते किनो छुलियो, छो त मुनाफ़िक़ीअ ते ॿधल आहियूं। मुनाफ़िक़ी छा आहे? माण्हुनि खे टोड़णु, माण्हुनि खे टुकड़ा टुकड़ा करणु, निफ़ाक़ पैदा करणु, मज़हब जोड़ींदा आहिनि। जॾहिं तव्हां टोड़ियो था पिया, इहा मुनाफ़िक़त आहे, यादि रखी छॾियो। इहो अॼु मां नथो चवां, क़ुर मजीद जो अटल फ़ैसिलो आहे, फितरत जो अटल फ़ैसिलो आहे। धरतीअ ते जंहिं मुनाफ़िक़त कई आहे, कहिड़े बि रूप में कई आहे, उहो ख़राबु थींदो, ख़्वार थींदो। ऐं धरतीअ ते जंहिं मिलावत कई आहे, मिलावत जो मक़सदु मिलाप करायो आहे, माण्हू गॾिया आहिनि। ॾिसो क़ुर मजीद जो फ़ैसिलो आहे, इहो फितरत जो फ़ैसिलो आहे, इहो गीता में लिखियल आहे, इहो दुनिया जे सभिनी सभिनी जेके इहे लोक ॾाहपूं अथई, ख़बर अथई, इहे उत्तम शऊर जूं ॻाल्हियूं आहिनि। माॻाइण तोखे मां मिसाल ॾिनो संदाण जो ऐं हथोड़े जो। हथोड़ो धक थो हणे, टुटे थो, संदाण सहे थी, बचे थी, चमके थी, ख़ूबसूरत थी थिए। ज़ुल्म धंधो, ज़ुल्म घणो न हली सघंदो। हा, असांजी रविश सांदाण असांजी मुस्तकिल रविश आहे, ज़मीन में धसजंदी वञे, मोचड़ा खाईंदी वञे, भले केतिरो बि चमके, हिन जा त लाह विया निकिरी, कंहिंजा इन सांदाण जा। न आहे, न आहे। ज़लालत जॾहिं पंहिंजे ज़ीरो जी 360 ते पहुचे तॾहिं ज़ीरो शुरू थींदी न। फ्रेंच रेवोल्यूशन खां पहिरियों हालतूं त ॾिसो, ॾुखियूं हुयूं, ॾुखियूं हुयूं। तव्हां हिन हालतुनि में आहियो, ॾिसो आउं त चवां थो उन्हनि खां बि घणो निभाग आहे। अली अली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, बहितरीन जाॻंदे तॾहिं जॾहिं तूं सुठो सुम्हंदे, तूं सुठो हा, खाईंदे तॾहिं जॾहिं सुठो बुखियो रहंदे, तूं बहितरीन आज़ादी तॾहिं वठंदे जॾहिं शदीद गुलामीअ जे लज़तुनि मां ॾिसंदे त केतिरी गलीज़ लज़त आहे हिन ते। लज़त मुराद ज़ाइको आहे। असां मिठा हिकु ई वक़्तु ॿ था खणूं, मूंखे आक़िबत मूसा बि खपे, अयाशी फ़िरौन बि खपे। इहा ज़लालत न आहे। तोखे आक़िबत इब्राहिमी बि खपे ऐं अयाशी निमरूद बि खपे, इहो न थींदो। तोखे ईअं बि जुमिलो चवणो थो पियो पइजे त अदा हुसैन सही आहे पर यज़ीद बि ग़लति कोन्हे। न पर आउं बात ज़ाती मुअर तौर ते वारो मूंखां पुछो न, असां वटि हिकिड़ो हूंदो सैयद, तोखे उहो नथो चवां, मां न न ओवरऑल हिकिड़ी थो जनरल चवां। ॻाल्हि थो करियां। उहो साईं हूंदो बादशाह क़िस्म जो माण्हू, मूंखे असांखे चवंदो, उहो मूंखे बि कंहिं ॿिए ॿुधाई, साईं सिकंदर शाह जो नालो हूंदो, उन चयो सिकंदर शाह बि कोन ॿियो नालो हो, पर बहरहाल यार आऊं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां अलाह बि बादशाह आहे, जे न मूंखे कंहिं खारे जे हेठि करे रखी छॾे, मूंखे मारे न त वाह जो कमु थी, आऊं बसि उन खारे जे हेठि हूंदुसि पर मरां न। सो उनजी ॻाल्हि वांगुरु हाणे ही त सॼी लंका हले इन लफ़्ज़ ते पई त बाबा मरणो अथव, नंढो खयो बीठा आहिनि, होशियारी कयो। पर हाणे छॾियो इन मौज़ू खे, कयूं साईं, इहो मौज़ू ॾाढो ॾाढो ॾुखियो बि आहे हा, ऐं हिन में दर्द बि घणा आहिनि ऐं कम बि घणो आहे। हक़ हाणे जी फतेह थियणी अथई। अल मुख़्तसर ॻाल्हि आहे त हक़ जी फतेह थियणी आहे, बातिल रहंदो, अलाह बातिल करे भले थी, पर बुरके में। फ़िलहाल हालात ॾाढा ॾुखिया आहे, हालात ॾाढा ॾुखिया आहिनि। ऐं माफ़ वेंदे कजो, वेंदे आउं ॾाढी वेंदे वेंदे मायूस ॻाल्हि थो वेंदे करियां, पर वेंदे ॾाढी अली 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 वेंदे वेंदे जिब्रान जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। ख़लील जिब्रान चयो त अलाह साईं जॾहिं दुनिया में सभु शयूं ठाहे छॾियूं, सभु अहसास ठाहे छॾिया, अचानक हुनखे अहसास थियो, फिक्शस सां ॻाल्हि बहरहाल कमाल ई आहे, चई
अचानक उनखे अहसास थियो त मां ॿ एहसास न ठाहिया आहिनि, हिकु ख़ूबसूरतीअ जो, ॿियो बदसूरतीअ जो। तो अल्लाह साईं छा कयो त ॿ देवियूं ठाहियूं, हिकु बदसूरतीअ जी देवी ऐं हिकिड़ी ख़ूबसूरतीअ जी देवी। ॿिन्ही खे घोड़नि ते चाढ़े धरतीअ ते मोकिलियईं। सफ़र डिघो, ड्रुसिड़, धूड़, तूफ़ान। जॾहिं वो धरतीअ ते लथियूं, अधु राति जो टाइम हुयो, कपिड़ा वपिड़ा मेरा थी विया हिन जा। भरमी को वाह वाहेड़ो वहे पियो। ॿिन्ही छा कयो त कपिड़ा ॿाहिरि लाहे उघाड़ियूं थी वाह में वेझण लाइ निकितियूं। ख़ूबसूरतीअ जी देवी तरंदे तरंदे त कुझु अॻिते निकिरी वई। बदसूरतीअ देवीअ मौक़ो ॾाढो सुठो निकितो, तकड़ में ॿाहिरि निकिरी करे ख़ूबसूरती वारी देवीअ जा कपिड़ा पाए इहा जो हली वञे। ख़ूबसूरतीअ देवी जॾहिं वापसि आई, ॿाहिरि निकिती, ॾिठे त कपिड़ा त हुया कोन। हाणे सुबुह जो टाइम हुयो, माण्हू उथण उथण लॻा, मजबूरन हुन बदसूरतीअ जे देवीअ जा कपिड़ा पाता। जबरान थो चए उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं ख़ूबसूरती बदसूरतीअ जा कपिड़ा पायूं थी घुमंदी वते, बदसूरती ख़ूबसूरतीअ जा कपिड़ा पायूं घुमंदी थी वते। ख़बर नथी पए छा ख़ूबसूरती आहे, ख़बर नथी पए छा बदसूरती आहे। ॾाढी ईअं सुहिणी ई लॻे थो त ॿ कमरा आहिनि, हिकिड़े कमरे जे ॿाहिरां प्लेट रखी पई आहे, ॾुखनि जो कमरो आहे, हिकिड़े जे ॿाहिरां लिखियो पियो आहे सुखनि जो कमरो आहे। एक्चुअली प्लेटूं मटियल आहिनि। प्लेटूं मटियल आहिनि। असां जेके आज़ादी चऊं था, छा आज़ादी आहे उहा? ॾिठो मां उबेद थई मूंखे चयो, ॿुधो ॿुधो, मां उबेद थई मूंखे चवां, मां पंहिंजे हिते हिकु जेके यार जानी आहिनि उन्हनि खे मां चवां, अलीम लाशारी खे चवां, आलिफ खे चवां, सईद मेमण खे चवां, यार हलो त हलूं बाज़ार में कुझु वठिणो आहे, बूट जी दुकान ते वञी बीहां। हा बूट वठिणो मूंखे आहे, पाइणो मूंखे आहे, पर मां हिकु हिकु को चवंदुसि बूट सही आहे, तव्हां वोट ॾियो, सही आहे। अरे बूट वठण लाइ मां आज़ादु आहियां यार, पाइणो मूंखे आहे, मूंखे ख़बर हुजणु खपे मूंखे कहिड़ो बूट वठिणो आहे। We are not liberal mind. ये तहां मूंखे इहा शइ सम्झ में नथी अचे त असां एतिरा तकड़ा मिज़ाज छो थिया आहियूं। असां ईअं था चऊं त बसि हींअर जो चटमंगनी पट पिया, असांखे सभु कुझु मिली वञे हलियो। तरसो शऊर जी उमिरि एतिरी कोन गुज़री आहे, उत्तम शऊर जो दौर अॻिते अचिणो आहे। असां उन वक़्त जो इंतज़ारु नथा कयूं। जे असां न थी ॻाल्हायोसीं त असां हयातुनि हयातूं असांजा नंढा ईंदा, उन्हनि जा नंढा ईंदा, थी सघे थो कारे जहां दराज़ है हलाइण ॾियो, ख़ैर आहे ॻाल्हि, को मसइलो कोन्हे। आई एम ऑप्टिमिस्ट, मां ख़ुशि उमीद आहियां, मां सुकून सही सही ॾाढी सुहिणी ज़बरदस्त ॻाल्हि साईं। हाणे तव्हां सां त माना कचहरी कंदे कंदे दिलि कोन भरबी, माना सफ़ा जेन्युइन सिंधी थी अची करे वेही रहिजे, पोइ यकी रातनि जूं रातियूं ॾींहंनि जा ॾींहं बसि मैखाने ते आबाद हुजो, कचहरी पंहिंजी हलंदी हले। पर हाणे वक़्त जी तंगी तव्हां ॾे बि आहे, असां ॾे बि आहे, ऐं थैंक यू थोराइतो सो आहियूं मच। तव्हांजो ख़ुशनसीब थो सम्झां पंहिंजे पाण खे जो तव्हां असांखे हली मौक़ो ॾिनो थैंक यू, ऐं मौला कचहरी बारक अल्लाह कईसीं। तव्हां राब्ता सभिनी पंहिंजा खे। बहाल हूंदा, संगत खे असांजी कचहरी इंशाल्लाह उमीद था कयूं त क़बूल थी हूंदी। वरी इंशाल्लाह कंहिं ॿिए वेहक में तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात बि थींदी, कचहरी बि थींदी। ज़रूरु थींदी हली। थैंक हाज़िर यू, क़बूल, ऐं वॾी अल्लाह महिरबानी साईं साईं, तव्हांखे वॾी आसानियूं ॾे, अल्लाह साईं आबाद रखेव। थैंक यू महिरबानी, वॾी महिरबानी, थैंक यू वॾी महिरबानी। थैंक यू दोस्तो, अल्लाह साईं तव्हांखे जजूं हयात